हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीक ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं अॼु बि शोभी भाई असां सां गॾु कोन्हनि, न त म्यूज़िक जॾहिं बि वॼंदी आहे त तव्हांखे यकीन थी वेंदो आहे त शोभी भाई असां सां गॾु आहिनि। पर अॼुकल्ह असां विदाउट म्यूज़िक अचूं था, विदाउट जेको आहे मनक़बत अचूं था, का नात कोन था ॿुधूं, कोई सॉन्ग कोन्हे को, त हुननि जी अञा ताईं तबियत ख़राबु आहे। हुन सां असां डेली इनफैक्ट 24/7 जंहिंखे चइजे त असां हुननि सां कॉन्टेक्ट में हूंदा आहियूं, बट अनफॉर्चुनेटली ही इज़ स्टिल इल। तो उन्हनि जे लाइ तव्हां दुआ कयो तो वो जल्दी से सेहतियाब थी वञे। शोभी भाई, अगर आप शो देख रहे हैं तो जल्दी से आप ठीक हो जाइए, क्योंकि सब आपको बहुत मिस कर रहे हैं। इवन कि आपके व्यूवर्स आपको बहुत मिस कर रहे हैं, स्पेशली आपके लिए बहुत पूछते हैं। तो उन्हनि जे लाइ दुआ कयो तो जल्दी ठीक थी वञनि। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे इहो चवणु चाहींदसि त डेली जॾहिं असां निंड मां उथंदा आहियूं त असांजो हिकिड़ो रूटीन हूंदो आहे डेली, त असां कुझु न कुझु कंदा आहियूं। सम डेज़ जेको आहे सुठा गुज़रंदा आहिनि, सम डेज़ असांजा अजीब गुज़रंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त अॼुकल्ह वरी जेका वेदर थी आहे, ॾींहं जो गर्मी ऐं ड्राइनेस तमामु घणी थी वई आहे, राति जो वरी थोरी थधी हवा लॻे थी त घरनि में सी थो फील थिए, ॿाहिरि निकिरूं त गर्मी फील थी थिए, घर माशाल्लाह थधा थी विया आहिनि। हींअर ई मतिलबु हिकिड़ो सर्दी वारो माहौल क्रिएट थी वियो आहे। त इन वेदर खां बि जेको आहे इलाही परहेज़ कयो, छो त डेंगी बि तमामु घणो फैलियल आहे, इलाही बीमारियूं थी वियूं आहिनि। हिकिड़ो त शहर जी साफ़ सफ़ाई कोन्हे का, गंदो पाणी हर जाइ ते बीठो आहे, गंदगी तमामु घणी आहे सॼे शहर में। त पंहिंजे घरनि खे प्रोटेक्ट करण लाइ, पंहिंजे ॿारनि खे प्रोटेक्ट करण जे लाइ घरनि खे स्प्रे कयो, सैनिटाइज़ कयो। कोरोना जेको आहे कुझु टाइम पहिरियां ख़बर पई त घटिजी वियो आहे, वरी अॼु ख़बर पए थी त 29 न्यू केसिस जेको आहे हैदराबाद में थिया आहिनि। ऐं मे बी शायदि कराची जो बि, आई एम नॉट कंफर्म, मूंखे अञा चङी तरह कंफर्म न आहे, पर शायदि कराची में बि कुझु न्यू केसिस ज़ाहिर थिया आहिनि। त एहतियात कयो। वैक्सीन तव्हां जेकॾहिं कराई आहे त इहो न सम्झो त तव्हां जेको आहे विदाउट मास्क घुमी सघो था, विदाउट सैनिटाइज़र्स घुमी सघो था, त न, बिल्कुलु बि ईअं न कयो। पंहिंजो ख़ासि ख़्यालु रखियो ऐं जेको आहे सैनिटाइज़र ज़रूरु यूज़ कयो, मास्क ज़रूरु यूज़ कयो। विदाउट मास्क तव्हां प्लीज़ ॿाहिरि न निकिरो। जिते हुजूम आहे उते तमामु घणो एहतियात कयो। बीमारियुनि सां गॾु जेके रूटीन बीमारियूं जेके असांखे मिलंदियूं आहिनि पंहिंजी फैमिली मां, या जेके हूअं ई बि थी वेंदियूं आहिनि टेंशन्स जे करे, उन्हनि मां हिकिड़ी आहे डायबिटीज़, शुगर जंहिंखे चवंदा आहियूं। तमामु घणी आहे। असांजी फैमिली हेरिडिटी हूंदी आहे, असांजे फोर फादर्स खे आहे या असांजे पेरेंट्स खे आहे, त उहा असांखे बि मिलंदी आहे विरासत में। शुगर मिलंदी आहे, हाई ब्लड प्रेशर मिलंदो आहे, उन में तव्हांखे थायरॉइड थी वियो, इलाही घणी शयूं हूंदियूं आहिनि जंहिंमें तव्हांखे हार्ट जो प्रॉब्लम बि थी पवंदो आहे, ख़ुदा न ख़ास्ता इलाही शयूं थींदियूं आहिनि। त इन्हनि सभिनीनि शयुनि ते अॼु असां डिस्कस कंदासीं। असां सां गॾु डॉक्टर साहब हिते मौजूदु आहिनि, BM राठौड़, कंसल्टेंट फैमिली फिजिशियन एंड डायबिटीज़ स्पेशलिस्ट हिते मौजूदु आहिनि। जेकॾहिं तव्हांखे बि कोई प्रॉब्लम आहे डायबिटीज़ रिलेटेड या जेको आहे ब्लड प्रेशर रिलेटेड, त जनरल फिजिशियन आहिनि, फैमिली फिजिशियन आहिनि, त तव्हां उन्हनि सां कॉन्टेक्ट करे सघो था, उन्हनि खां कोई बि सवाल करे सघो था। मां डॉक्टर साहब खे वेलकम कंदमि। अस्सलाम वालेकुम। नमस्कार, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां हिते आया, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। आई नो त तव्हां इलाही बिज़ी आहियो, पर असांजो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे, क़ौमी फ़र्ज़ु आहे त असांजे पंहिंजे माण्हुनि खे इन शुगर जे बारे में मुख़्तलिफ़ हिसनि में आगाही प्रोवाइड। जी जी डॉक्टर साहब, शुगर अगरि हिकिड़ो माइंड में ईंदो आहे त घणो करे टेंशन्स जे करे थी वेंदी आहे, घणो करे अॼुकल्ह जेको ॾिठो वञे थो न्यू बॉर्न बेबीज़ में आहे। बिल्कुलु, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। टेंशन बि हिकिड़ी वजह आहे, पर हिन खां सभु खां वॾे में वॾी वजह जेको आहे उहो मोरूसी आहे। उहो मोरूसी माना हिकिड़े ख़ानदान में जेकॾहिं हुनजे माउ पीउ ॾाॾे ॾाॾी खे जेकॾहिं शुगर आहे त तमामु घणा चांसिस हूंदा आहिनि त उन्हनि जे ॿारनि खे बि शुगर थियण जा चांसिस हूंदा आहिनि। त उन्हनि लाइ बहितरु आहे त उहो पहिरीं ई खां पंहिंजो लाइफ स्टाइल, पंहिंजो तर्ज़ ज़िंदगी अहिड़े नमूने रखनि त जीअं इन मुज़ी मर्ज़ खां बची सघनि। ऐं उन खां सवाइ मुख़्तलिफ़ ॿियूं प्रॉब्लम्स आहिनि, जीअं हाई ब्लड प्रेशर आहे, या जिन खे गुर्दे जो प्रॉब्लम आहे, ओबेसिटी आहे, जंहिंजो वज़न घणो आहे, उहो तमामु घणो हिकिड़ो रोल प्ले करे थो हिन में शुगर में। ऐं कुझु मेडिसिन्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जी खाइण सां बि शुगर थींदी आहे। डॉक्टर साहब, इलाही माण्हू जेके आहिनि इंसुलिन बि यूज़ कंदा आहिनि, ऐं लास्ट स्टेज मुंहिंजे ख़्याल सां इंसुलिन ई आहे उन्हनि जे लाइ। इन ते आउं हिकिड़ो सुठो लफ़्ज़ चवंदुसि त इंसुलिन आख़िरी इलाजु न आहे। जेकॾहिं असां शुगर खे सम्झण जी कोशिशि कयूं त शुगर थिए छाजे करे थी, त असांखे सही ख़बर पवंदी त इंसुलिन जी केतिरी अहमियत आहे।
ऐं सभिनी खां पहिरीं त जॾहिं इंसुलिन ईजाद थी 1922 में त उन खां अॻु में जेके नंढा ॿार जंहिंखे शुगर थींदी उन्हनि जी हिकिड़े 2 सालनि में डेथ थी वेंदी। ओहो। छा त उनजी बॉडी में इंसुलिन हूंदी कोन हुई, उन जे करे ऐं इंसुलिन जो वजूद हो कोन। जॾहिं 1922 में इंसुलिन वजूद में आई आहे उन खां पोइ ॿार जेको आहे उहो आस्ते आस्ते कुझु जेको आहे उहो बहितर थियणु लॻा ऐं पंहिंजी ज़िंदगी में मथे अचणु लॻा। त हींअर चवंदा आहिनि त 1922 खां अॻु वारी माना शुगर जंहिंखे थींदी हुई उहो चंद सालनि में ई वफ़ात करे वेंदा हुआ। जॾहिं त इंसुलिन जे वजूद अचण खां पोइ हाणे दौर अची वियो आहे हुनजी पेचीदगियुनि जो। त माना माण्हू शुगर कंट्रोल न कंदा आहिनि, उन जे करे ई उन्हनि खे पेचीदगियूं थींदियूं आहिनि, जीअं हार्ट अटैक्स थियणु, फालिज थियणु, गुर्दे जो फेल थी वञणु, पाऊं माना पेर कटिजी वञनि, तमामु वॾा वॾा प्रॉब्लम्स इन शुगर जे करे थियनि था। ऐं उहो असां उन वक़्तु सां ई बचाए सघूं था जेकॾहिं असां शुगर खे सही नमूने सां कंट्रोल कयूं, ब्लड प्रेशर खे कंट्रोल में रखूं ऐं कोलेस्ट्रॉल खे बि कंट्रोल में रखूं। सही। डॉक्टर साहब, शुगर जो केयर छा आहे ऐं क्योर छा आहे? हिकिड़ी ॻाल्हि इंसुलिन में रहिजी वई त इंसुलिन आख़िरी इलाज न आहे। त जीअं पहिरीं मूं ॻाल्हि कई त इंसुलिन जी जिस्म जे अंदरि कमी थी वेंदी आहे, घटिताई थी वेंदी आहे। उहो जेकॾहिं असां ॿाहिरि खां वठूं था त असांजी जेको आहे लब में एतिरी कुवत कोन्हे जो इंसुलिन प्रोड्यूस करे सघे। सही। त उहो इंसुलिन सां ॿाहिरियां खां इंजेक्शन जी फॉर्म में वठूं था त उहो असांजी शुगर लेवल खे कंट्रोल करे थो। जी हाणे तव्हां केयर छा आहे हुनजी, केयर कीअं कजे? केयर शुगर खे ॾिसो, शुगर हिकु अहिड़ी बीमारी आहे जेको ख़तमु नथी थी सघे, उनखे कंट्रोल करे सघिजे थी। काफ़ी असां पेशेंट ईंदा आहिनि जंहिंखे नई नई शुगर दरियाफ़्त थींदी आहे त ईंदा आहिनि त डॉक्टर साहिबु मूंखे का अहिड़ी मेडिसिन ॾियो जो मां खायां ऐं ख़तमु थी वञे। चयो भाई इहो मलेरिया, टाइफाइड या TB अहिड़ी को बीमारी आहे कोन जेको तव्हां खाधी ऐं कुन जो कोर्स कयो ऐं ख़तमु थी। हीअ अहिड़ी बीमारी आहे जेको या त तव्हांजी बॉडी जे अंदरि इंसुलिन जी घटिताई थी वञे या उहो असराइती नथी रहे। त पोइ उन जे करे तव्हांखे लाइफ लॉन्ग पंहिंजो लाइफ स्टाइल खे, तर्ज़ ज़िंदगी खे बहितर करिणो पए थो। असांखे कोशिशि करे रोज़ अधु खां मुनो कलाक पैदल हलणु खपे, पर पैदल बि अहिड़ो जंहिंसां असांजी दिलि जी धड़कन वधे ऐं पघर अचे। सही। इहो ॿियो ॻाल्हि त असां खाधे में का बि जेके बि शयूं खायूं था जंहिंमें कार्बोहाइड्रेट्स जंहिंखे असां सिंधी में साच थो चऊं, उन जो घटि खां घटि इस्तेमालु करणु खपे। ऐं हींअर कोल्ड ड्रिंक्स या जूसिस जो तमामु घणो रुझान आहे। ॿाहिरि ॾिसो हर तव्हां माना दुकान ते ॾिसो, असांजे नंढनि ॻोठनि में बि ऐं कोल्ड ड्रिंक्स या जूसिस वग़ैरह उन्हनि जो इस्तेमालु घणो हूंदो आहे। या असां फास्ट फूड ते वधीक माहिल आहियूं, पिज़्ज़ा, बर्गर्स वग़ैरह इन्हनि ते। असां साइकिल हलणु छॾे ॾिनी आहे, जेको बि आहे मोटर साइकिल ते या गाॾी ते ई सफ़र था कयूं। ऐं मोबाइल जे अचण खां पोइ त असां माना हिकिड़े कमरे खां ॿिए कमरे में बि कंहिंखे घुराइणो आहे त फ़ोन करे चऊं था त बिल्कुलु इहो इन्हनि जा मेन वजूहात आहिनि। ऐं उन खां गॾोगॾु सिगरेट, तंबाकू नोशी जेको आहे उहो तमामु घणी माना हिन जो वॾो रोल आहे। हिकिड़ो डायबिटिक पेशेंट आहे, उहो जेकॾहिं सिगरेट पीए थो त उनखे तमामु घणा चांसिस आहिनि त उनखे हार्ट अटैक्स थियनि या फालिज थिए या पेर जो नसूं जेको आहे उहो ख़राबु थी वञे, पेर जो कटिजनि। डॉक्टर साहब, सिगरेट खां अलावा अॼुकल्ह जी जेका जनरेशन आहे, हुको अॻे ज़माने में चयो वेंदो, शीशो चवनि था, वरी इलेक्ट्रिक शीशा अची विया आहिनि, उन्हनि खे चार्ज करे उहे पीअनि था। छा इहो बि हिकिड़ो मतिलबु आहे त इन सां बि बीमारी वधी सघे थी? या बिल्कुलु ॾिसो, शीशो सही मूंखे ख़बर त कोन्हे केतिरो कीअं पीअंदा आहिनि, मूं सिर्फ़ु हिकिड़ी तस्वीर ई ॾिठी आहे, पर चवंदा त हिकिड़ो शीशो 20 सिगरेटनि जे बराबरि हूंदो आहे। I heard it's about 100 cigarettes. I heard. I'm not sure, but I heard. मूं बि इहो ॿुधो आहे त माना चवंदो 20 सिगरेटनि खां मथे जी उन जे अंदरि निकोटीन आहे। त माना उहो त अञा वधीक तव्हां 20 टाइम्स मोर पोटेंट थी वियो न तव्हांजो निकोटीन में। त उन सां बि मतिलबु उन सां बिल्कुलु उहो त अञा वधीक ख़तरनाक थी वियो। ओके डॉक्टर साहब, ते कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बशीर पठान भाउ सां गॾु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बदीन खां बशीर अहमद पठान पियो ॻाल्हायां। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हां भेणनि जी। तव्हां ख़ुशि आहे? तबियत ठीकु आहे तव्हांजी? हेलो हेलो, आवाज़ अचे पियो? जी भाउ, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां न? जी जी भाउ। हा, मूंखे डॉक्टर साहब सां हिकु सुवालु पुछिणो हो। जी जी, छा सवाल आहे तव्हांजो? मुंहिंजो सवालु इहो आहे त जेको ब्लड प्रेशर BP जेको हाई थी वेंदा आहिनि, इन सबबु छा हूंदा आहिनि? त अगरि थिए थो वधे थो त उनजी का अहिड़ी दवा आहे जेकी माना खाइण सां पोइ माना हमेशह जान छुटी वधीक दवाऊं न खाए, जी कंट्रोल में रहे?
बशीर साहब, जीअं पहिरें असां अर्ज़ु कयो त ही ॿई अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन जूं ताहयात तव्हांखे दवाऊं खाइणियूं पवंदियूं। ठीकु आहे, असां पंहिंजो तर्ज़ ज़िंदगी खे बहितर कयूं था त पॉसिबिलिटी आहे त असांखे घटि खां घटि दवा न जी ज़रूरत पवे या थी सघे असांखे ज़रूरत ई न पवे, पर उहो उन सूरत में कि असां पंहिंजो वज़न घटि कयूं, तंबाकू नोशी न कयूंसि ऐं डेली वॉक कयूंसि ऐं असांजो खाधे पीते में मुर्गनि शयूं घटि हुजणु खपनि, त थी सघे थो त असांखे उन्हनि दवाउनि जी ज़रूरत न पवे। ठीकु जी, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे तव्हांजे सुवाल जो जवाबु मिली वियो हूंदो ऐं तव्हांखे बि जेकॾहिं इहे प्रॉब्लम्स आहिनि या फैमिली में जेके बि आहिनि त जेको डॉक्टर साहब चए थो त तव्हां पंहिंजी लाइफ खे जेको आहे थोरो नॉर्मलाइज़ कयो, छो त अॼुकल्ह जी जेका ज़िंदगी आहे रोबोटिक थी वई आहे। असां हर कंहिं शइ ते जेको आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, असां जिथे वेठा आहियूं उते स्टक थी था वञूं पिया ऐं असां पंहिंजी नॉर्मल पहिरियां वारी ज़िंदगी खे सफ़ा विसारे वेठा आहियूं। त वॉक असांजी लाइफ में तमामु ज़रूरी। डॉक्टर साहब, जीअं कंहिंखे शुगर आहे त चवंदा आहिनि त उन्हनि जे लाइ एक्सरसाइज़ तमामु ज़रूरी हूंदी आहे, लाइक जिम थी वियो या तव्हां वर्कआउट घर में करे सघो था या ॿियूं बि खोड़ एक्सरसाइज़िस हूंदियूं आहिनि। बिल्कुलु, ॾिसो ही बीमारी अहिड़ी आहे जंहिंमें एक्सरसाइज़ जो तमामु वॾो रोल आहे ऐं जेको कंफर्टेबल हुजे। ज़रूरी न आहे जेकॾहिं मूं वटि जिम जी फैसिलिटी न आहे त मां वॉक ई न कयां। तव्हां पंधु हलो, वॉक कयो, जिम वञो, एक्सरसाइज़ कयो, साइकिलिंग कयो, स्विमिंग कयो, सभु माना इहो सुठियूं शयूं आहिनि इन शुगर खे कंट्रोल करण जे लाइ। इहो असांजी हिकिड़ो त थोल खे बि घटि कंदी आहे, सही, ऐं कोलेस्ट्रोल्स बि उन में घटि थींदा आहिनि ऐं असांजी जेको आहे शुगर टिश्यूज़ जे अंदरि यूटिलाइज़ थी वेंदी आहे। त इहो बि हिकिड़ो सम्झो त शुगर घटि करण जो हिकिड़ो तरीक़ा इलाजु आहे। ओके ओके, हिते बि कॉल आहे असां सां गॾु यूनिस भाउ आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक जी भाउ, तव्हां ॿुधायो? हा भेण, शिकायत थो ॻाल्हायां, बीमार हुयमि यकी, इन करे न पिया ॻाल्हायूं तव्हां सां। जी जी भाउ, हाणे तबियत कीअं आहे तव्हांजी? हाणे बहितर आहे भेण। माशाल्लाह माशाल्लाह। जी, छा पुछणु चाहींदो डॉक्टर साहब खां? हा डॉक्टर साहब, आउं पुछंदुमि त मुंहिंजे भाउ खे शुगर आहे ऐं उनजी उमिरि 18 साल आहे। ओहो, ठीकु। हा, पोइ उन जे बारे में पुछा करिणो आहे। ठीकु आहे। अदा महिरबानी, नंढी उमिरि जा जेके ॿार हूंदा आहिनि उहो अक्सर जंहिंखे शुगर थी वेंदी आहे त उन्हनि जो इलाजु इंसुलिन वधीक बहितरु हूंदो आहे ऐं असांजा माण्हू अक्सर इंसुलिन खां घबराईंदा आहिनि। इंसुलिन तमामु हिकिड़ी सुठी दवा आहे या हिकिड़ो इलाजु चइजे, पर हुनजो क़सूरु हिकिड़ो इहो आहे त उहो इंजेक्शन जी सूरत में आहे, उनजे करे असां घबरायूं था। पर इंसुलिन तमामु बहितरीनु शइ आहे ऐं उहो असांजे हर नुक़सान खां बचाइण जी कोशिशि कंदी आहे। त उनजे करे जेकॾहिं तव्हांजो डॉक्टर तव्हांखे इंसुलिन एडवाइस कई आहे त बिल्कुलु तव्हांखे हुन में घबराइणु न खपे, इंसुलिन वठणु खपे। सर, असां चकर में भाउ इलाज कराईंदा आहियूं फरहान बलोच खां। जी जी। हा, उहो असांखे भाउ खे टेबलेट ॾींदो आहे। जी। हा, पोइ उहो टेबलेट खाईंदो आहे त माना हुनजी नॉर्मल रहंदी आहे। अच्छा, शुगर जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि जंहिंमें आम तौर ते हिकिड़ी टाइप 1 हूंदी आहे, ॿियो टाइप 2 हूंदी आहे। हाणे इहो फ़ोन जे ते त नथी तशख़ीस करे सघिजे त उहो कहिड़ी आहे, लेकिन डॉक्टर साहब तव्हांखे दवाऊं तजवीज़ कया आहिनि, उन सां शुगर कंट्रोल आहे त बहितरीनु शइ आहे। असांखे शुगर कंट्रोल करणी आहे, जेकॾहिं टेबलेट सां कंट्रोल थी वञे त वेल एंड गुड, ऐं जेकॾहिं कंट्रोल नथी थिए त पोइ असां वटि ॿिया ऑप्शन्स आहिनि जीअं इंसुलिन आहे या ॿियूं मुख़्तलिफ़ दवाऊं आहिनि। अच्छा, इहो इन में चांवर खाई सघे थो सर? न, शुगर वारो मरीज़ चांवर घटि खां घटि इस्तेमालु करे। छा आहे त इहो कार्बोहाइड्रेट्स आहे। चांवर, आलू ऐं मुख़्तलिफ़ फ्रूट्स आहिनि, उहे शुगर खे वधीक वधाईंदा आहिनि। सही। जी जी। चांवर त भाउ हुनखे चई छॾियो त बिल्कुलु ई न खाए त बहितर अथसि। थैंक यू अदा, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। डॉक्टर साहब, जीअं शुगर कंहिंखे थिए थी नई नई त उनजा जेके सिम्टम्स हूंदा आहिनि उहे छा आहिनि? तमामु बहितरीनु सुवालु आहे। अक्सर असां वटि माण्हू ईंदा आहिनि जिन शुगर काफ़ी अरसे खां उन्हनि खे हूंदी आहे, पर उन्हनि खे ख़बर ई कोन्हे त दे आर डायबिटिक। माना आम जेके इलामतूं आहिनि उनजो उञ घणी लॻणु, बुख घणी लॻणु ऐं जिस्म में कमज़ोरी, न कुझु कयो त उन खां बावजूद बि तव्हांखे वीकनेस तमामु घणी कमज़ोरी महसूसु थियणु, अखियुनि जे अॻियां धुंधलो महसूसु थियणु, नकाहत जंहिंखे पाण चऊंसि उहो तमामु घणी महसूसु थियणु, इहे शुगर जूं इलामतूं आहिनि। पर ज़रूरी न आहिनि त हर माण्हू में इहे साॻी इलामतूं सभ में हुजनि। कॾहिं कॾहिं त माण्हू ॿी कंहिं प्रॉब्लम जे लाइ ईंदा आहिनि ऐं हुनजी असां रैंडमली माने जेकॾहिं शुगर चेक कंदा आहियूं त शुगर वधियल, त हू उन वक़्तु त हू डिनाइल फेज़ में हूंदा त न मूंखे त माना शुगर आहे हुई कोन्हे, कीअं थी वई, मूंखे त का तकलीफ़ ई कोन्हे। त उनजे करे ही हिकिड़ी
पेनलेस डिज़ीज़ आहे उन ताईं असांखे उनजी ख़बर नथी पए जेसि ताईं उनजा कॉम्प्लिकेशन्स या उनजा जेके पेचीदगियूं न थियनि ठीकु आहे अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त दिलि जी अस्पताल में माण्हुनि खे हार्ट अटैक थियो उते ख़बर पई त उहे डायबिटिक आहिनि उन्हनि खे पहिरीं ख़बर ई कोन्हे असल जेको वजह आहे शुगर आहे जेको फालिज थियण जी या हार्ट अटैक थियण जी या गुर्दा फेल थियण जी पर माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे वीचारनि खे त उन जे करे असां इहो चवंदा आहियूं त हर माण्हू जंहिंजी उमिरि 40 साल खां मथे हुजे उनखे पंहिंजो साल में हिकिड़ो दफ़ो शुगर ज़रूरु चेक कराइणु खपे या उनखे थोल आहे या उनजी फैमिली में को डायबिटिक माण्हू आहे माना भेण भाउ माउ पीउ ॾाॾो ॾाॾी उन मां कुझु या उहो माना सिगरेट स्मोकिंग करे थो या उनखे का हाई ब्लड प्रेशर जो मसइलो आहे त उनखे पंहिंजी शुगर लेवल ज़रूरु चेक करणु खपे सही त इहो असांखे हिकिड़ो आदत ठाहिणु खपे त असां उन सिम्टम्स या अलामतुनि जो इंतज़ारु न करणु खपे उन खां पहिरीं असांखे शुगर लेवल चेक कराइणु खपे हिते बि कॉल वठंदासीं असां सां गॾु आहिनि दाद मोहम्मद भा हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मां अजदाद मोहम्मद जैदाबाद खां अर्ज़ु कयां थो जी जी भा मूंखे इहो पंहिंजो 2013 खां वठी इहो शुगर आहे ब्लड प्रेशर बि हाणे कुझु ॾींहं माना 2-3 साल खां थी पियो आहे ओहो अच्छा दवाऊं बि मां इहो कंटिन्यू इस्तेमालु कयां थो माना इहो चङनि में मुंहिंजनि में सूरु तमामु घणो रहे थो पियो डॉक्टर साहिब को इहो पुछिणो हुयो त मां इन जे बारे में कुझु ॿुधाइनि पेर गोॾनि को पिननि में ॾाढो सूरु पए थो पियो ओहो सही जी डॉक्टर साहब हा जीअं मूं पहिरीं ॿुधायो त शुगर जे करे कुझु पेचीदगियूं थींदियूं आहिनि त जीअं पेरनि जो नसनि जी कमज़ोरी जे करे इहो पेरनि जे तिरनि में जलन महसूसु थींदी आहे सूर बि थींदी आहे ऐं टंगनि में बि सूरु थींदो आहे त इहो नसनि जी कमज़ोरी आहे त उन जे लाइ बहितरु आहे त हू पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज करे डेली घटि खां घटि अधु खां मुनो कलाकु वॉक कनि खाधे पीते में परहेज़ कनि ऐं कुझु जेको डायबिटीज़ जो मेडिसिन्स आहिनि उहे असांखे सिर्फ़ु इहो न आहे ॾिसणो त सिर्फ़ु हिनजी शुगर ई कंट्रोल करणी आहे असां उनखे उन सूरत में नथा बचाए सघूं जेसि ताईं उनजो ब्लड प्रेशर कंट्रोल हुजे उनजा कोलेस्ट्रोल्स लेवल कंट्रोल में हुजणु खपनि उनजो आई जो चेकअप थियणु खपे साल में हिकिड़ो दफ़ो इहो जॾहिं सभु शयूं असां उनखे मेंटेन रखंदासीं तॾहिं असांजे पेशेंट खे कॉम्प्लिकेशन्स खां बचाए सघंदासीं ठीकु भाउ तव्हां छा इंसुलिन यूज़ कंदा आहियो न इंसुलिन न आहे मां इहो पंहिंजो टेबलेट यूज़ कंदो आहे अच्छा अच्छा हा इहो गोरियूं वठंदा आहियूं पंहिंजो सुबुह शाम आहिनि इहो पंहिंजो 50 ऐं 500 mg लिखियलु आहे उन ते ठीकु ठीकु इहो शुगर में मुंहिंजनि में सूरु हा इहो शुगर जो दवा आगे वॉक कोन कंदो हाणे वॉक बि कयां थो थोरो वेट बि मुंहिंजो वधिजी वियो आहे इन लाइ कुझु मेडिसिन्स ईंदियूं आहिनि उहो तव्हांखे वठणु खपनि पेरनि जी नसनि जी कमज़ोरी जे लाइ जे मुख़्तलिफ़ मेडिसिन्स आहिनि उहो तव्हांखे असां ॿुधाए सघूं था सही ठीकु आहे भाउ ठीकु आहे पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ डॉक्टर साहिबु इहो जेको सूरु जेको थिए थो समटाइम्स इहो बि थींदो आहे त मतिलबु पेरनि जा हॾा बि वधी वेंदा आहिनि इन जे करे शायदि न अमूमन डायबिटिक पेशेंट्स में विटामिन डी जी घटिताई जी थींदी आहे उन जे करे बि इहो मसइलो थींदो आहे पर हिन जे लाइ पेरिफेरल न्यूरोपैथी चवंदा आहियूं त हुन जे लाइ मुख़्तलिफ़ मेडिसिन्स ईंदियूं आहिनि उहो जेकॾहिं इस्तेमालु कनि पंहिंजे मुस्तनद डॉक्टर क़रीबी डॉक्टर जेके शुगर जे स्पेशलिस्ट खे ॾेखारनि त उहो दवा तजवीज़ कंदा त इहो सूरु बिल्कुलु ठीकु थी वेंदो पर मतिलबु ईअं थियो न त जंहिंखे शुगर आहे त उनखे न्यूरो जो मसइलो थी सघे थो न शुगर जी पेचीदगियूं में इहो पेरिफेरल न्यूरोपैथी आहे न्यूरोपैथी आहे इहो बि हिकिड़ो रीज़न आहे इन खां सवाइ ॿिया रीज़न बि थी सघनि था थी सघे थो उन विटामिन डी जी घटिताई हुजे सही जंहिंखे अक्सर असां चवंदा आहियूं हॾनि में सूरु थींदो आहे उहो विटामिन डी जी घटिताई जे करे बि थींदो आहे पॉसिबिलिटीज़ आहिनि थी सघे थो भाउ तव्हांखे ट्रीटमेंट वधीक कराइणु खपे कंहिं ॿिए सुठे डॉक्टर खे तव्हां ॾेखारियो ऐं तव्हां पंहिंजा ॿिया बि टेस्ट कराए सघो था जीअं डॉक्टर साहिबु चवनि था त विटामिन D3 बि अॼुकल्ह जेको आहे असां मां घटि थी वियो आहे डॉक्टर साहिबु हिकिड़ो त रीज़न इहो आहे त घर बंदि थी विया आहिनि जी बिल्कुलु ऐं विटामिन D3 कीअं पहुचे उस अचे ई कोन थी असांजा घर तमामु नंढा नंढा फ्लैटनि जी सूरत में थी विया आहिनि उन जे करे चाइनी तरफ़नि खां बंदि आहिनि ऐं रोशनी मिले कोन थी ऐं हलण जी आदत असां में आहे कोन सही उन जे करे विटामिन डी जी घटिताई ज़िंदगी एॾी मतिलबु लिमिटेड थी वई आहे सभिनीनि जी बिल्कुलु ऐं हिकिड़ो त अजायो सजायो वारा बिज़ी अजायो सजायो वारा टेंशन्स ज़िंदगी में तमामु घणा अची विया आहिनि यूथ जेका आहे असांजी नंढड़ा ॿार जेके आहिनि उन्हनि खे मां ॾिसंदी आहियां त मतिलबु अलाए किथे गुम हूंदा आहिनि ऐं उन्हनि खां पुछिजे त उन्हनि खे टेंशन्स हूंदियूं आहिनि छा इहो बि रीज़न आहे हिकिड़ो डायबिटीज़ में
माना स्ट्रेस जंहिंखे असां टेंशन चऊं, Anxiety थी वञे, एंजाइटी, इहो तव्हांजी depression। शुगर लेवल खे वधाए थो। इहो मुख़्तलिफ़ बॉडी में हार्मोन्स रिलीज़ कंदा आहिनि जंहिंसां शुगर लेवल बि वधंदी आहे। त जेतिरो असां पंहिंजो पाण खे कूल एंड कॉम रखंदासीं, असां पंहिंजी पॉज़िटिव थिंकिंग रखंदासीं, त असां घटि खां घटि मसाइल जो शिकार थींदासीं। सही। ऐं यूरिक एसिड डॉक्टर साहब वधंदो आहे हिकिड़ो यूरिक एसिड यूरिक एसिड जो एज सच डायबिटीज़ सां डायरेक्ट त वास्तो कोन्हे, पर गॾु थींदियूं उहे आहिनि। मरीज़ जिन हाई ब्लड प्रेशर आहे ऐं हुन सां गॾु यूरिक एसिड जो प्रॉब्लम आहे, त हुनजो अञा ब्लड प्रेशर वधीक वधंदो आहे, त असां यूरिक एसिड खे हुनजी मेडिसिन्स वठणु खपनि। कुझु वेजिटेबल्स फ्रूट्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके यूरिक एसिड खे वधाइनि था, उनजो असांखे घटि खां घटि इस्तेमालु करणु खपे। ऐं कहिड़ो अहिड़ो फ्रूट आहे जेको शुगर में खाइणु खपे हिननि? ॾिसो, हिकिड़ो मुहावरो आहे, चवंदो एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड। ट्रू। हर फ्रूट तव्हां वठी सघो था, पर हिकिड़े मिक़दार में। ठीकु आहे। जीअं असां ड्राई फ्रूट जी ॻाल्हि कयूं त ड्राई फ्रूट तव्हां हिकिड़ी बंदि मुठी में जेतिरो अचे एतिरो 24 आवर में तव्हां वठी सघो था, पर फ्रूट जेको बि तव्हांखे वठिणो आहे 2 खाधनि जे विच वारो टाइम में, जीअं तव्हांजो नाश्तो ऐं मंझंदि जी मानी जे विच वारो टाइम आहे, ठीकु आहे, सही। 11-12 वॻे वारो, या शाम जो 4-5 वॻे, उनमें तव्हां जेको आहे का बि फ्रूट हिकिड़ो वठी सघो। 24 आवर में तव्हांखे का हिकिड़ो फ्रूट वठणु खपे, पर नंढी साइज़ जो वठणु खपे। ओके, ठीकु आहे। ऐं जूसिस असांखे बिल्कुलु को बि, चाहे उहो कहिड़ो बि खारो छो बि न हुजे, पर असांखे जूसिस न वठणु खपे। उनजी रीज़न इहो आहे त जूसिस में असांजा फाइबर निकिरी थो वञे, सिर्फ़ु तव्हांजा शुगर बचे थी, उहो तव्हांजी शुगर लेवल खे हाई कंदा। ओके, ठीकु आहे। त बि कॉल वठंदासीं। कमरदीन भाउ आहिनि, सखर खां कॉल आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बयान छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्लाह पाक जो, बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत। जी भाउ। जी, डॉक्टर साहब खां सवाल पुछणो हो, जेको शुगर फ्री जेके जूस वग़ैरह हूंदा आहिनि या इस तरह जी मालूमात जेका हूंदी लिखियो पियो हूंदो शुगर फ्री, उनमें छा 100% जेके टाइप 1, टाइप 2, टाइप 3 वारा जेके शुगर पेशेंट आहिनि, उन्हनि जे बारे में छा उनखे शुगर फ्री मुकमिल हूंदो आहे या उनखे साइड इफेक्ट थी सघंदो हुनजो? उस तरह ॿियो जेको सुवाल हुयो यूरिक एसिड जो हुयो। ठीकु भाउ, भई डॉक्टर साहब खां ठीकु आहे। शुगर फ्री जेके बि शयूं हूंदा आहिनि, कोशिशि करे उन्हनि खां असांखे बचणु खपे। शुगर फ्री मतिलबु उनमें सेक्रीन हूंदी आहे, इहो हिकिड़ो शुगर जो ॿियो क़िस्म आहे। तव्हांजो जेको बॉडी में वञी उहो तव्हांजो कन्वर्ट शुगर में थिए थो, त बहितर इहो आहे त लॉन्ग टर्म में असांखे इहो शयूं कॾहिं कॾहिं ठीकु आहे दिलि करे थी, त आउं त पंहिंजे पेशेंट्स खे इहो चवंदो आहियां त बजाए तव्हां हिननि शुगर फ्री शयुनि जे वञणु, तव्हांखे का शइ जेकॾहिं दिलि खे वणे थी, टेस्ट कयो, हिकिड़ो स्पून वरितो, तव्हांजी दिलि बि ख़ुशि। सही। ऐं असल टेस्ट त तव्हांजो ज़बान पूरी में बि टेस्ट कोन्हे, सिर्फ़ु अॻियूं थोरे हिसे में टेस्ट आहे, त थोरो हुनजो फर्स्ट 2/3 जे करे असां पंहिंजी पूरी बॉडी जो नुक़सानु कयूं, इन इहो मुंहिंजे ख़्याल में घाटे वारो सौदो आहे जेकॾहिं असां इहो कयूं था। सही, ठीकु आहे। ऐं यूरिक एसिड जो जेको हिननि जो सुवाल हुयो, हा, यूरिक एसिड जो जीअं पाण पहिरीं ॻाल्हि कई, त यूरिक एसिड में मुख़्तलिफ़ उहे सब्जियूं जेके ज़मीन जे अंदरि हूंदियूं आहिनि, उहे यूरिक एसिड खे वधाईंदियूं आहिनि, ऐं ॿियो कलेजी, सही, उहो यूरिक एसिड खे इलाही वधाए थी, त उन्हनि खां असांखे बचणु खपे जेकॾहिं असांजो यूरिक एसिड वधियल आहे त। ठीकु। ऐं असांखे चांसिस आहिनि यूरिक एसिड वधण जे करे हाई ब्लड प्रेशर थियण जा, किडनी में स्टोन थियण जा, त असांखे उन्हनि खां पासो करणु खपे। ओके, ओके। असां सां गॾु कॉल आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम। हेलो, हेलो, जी भाउ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? बाबा मोहम्मद शरीफ सिमायर। जी जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? महिरबानी बाबा, शुक्रिया। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। जी भाउ। हा, असां त टीवी ते कॉल कई आहे बाबा। जी जी भाउ, तव्हां उते ई ॻाल्हायो पिया, तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾियो। अच्छा। जी जी, टीवी जो वॉल्यूम घटि कंदव त तव्हांखे प्रॉपर असांजो आवाज़ ॿुधण में ईंदो। सही बाबा, सही सही। जी जी। हा, असांजो सुवाल इहो आहे बाबा। जी जी। हा, त असां वटि त हारी आहिनि, हिकिड़ा हारी मिसकीन जेके सॼो ॾींहुं कमु कनि था, इन्हनि खे बि शुगर आहे। अच्छा। हा बाबा, भई डॉक्टर साहब चए थो त वाह की कयो फलाण तीर मटीर इहे ॻाल्हियूं करे थो पियो, त उहो हारी त वीचारा सॼो ॾींहुं कमु कनि था, इन्हनि खे काॾा शुगर आहे? सही, सुठो सुठो सवाल आहे तव्हांजो, बिल्कुलु पुछूं था डॉक्टर साहब खां। थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ब्रेक खां पोइ जेको आहे तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु ॾींदासीं। सवाल तव्हां ॾाढो सुठो कयो आहे। वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, काॾे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं।
वेलकम बैक व्यूवर्स, ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं डायबिटीज़ जी जिथे ॻाल्हि आहे त उते बिस्किट्स बि जेको आहे पिया आहिनि हिते। ऐं मेरे देस का बिस्किट गाला गाला त हूअं ई गाला आहे। जॾहिं बि तव्हां मिठी चांहि पीअंदव त ज़ाहिर आहे तव्हांजी दिलि चवंदी त हुन सां कुझु मिठो थी वञे। त मेरे देस का बिस्किट गाला गाला बिस्किट ज़रूरु खाओ, पर जंहिंखे डायबिटीज़ आहे ऐं जंहिंखे मिठो एतिरो घणो पसंदि न आहे त तव्हां ॿिया बिस्किट बि ट्राए करे सघो था। इलाही बिस्किट्स मार्केट में अवेलेबल हूंदा आहिनि, तव्हां डिफरेंट बिस्किट्स बि ट्राए करे सघो था, पर गाला इज़ गाला। त डॉक्टर साहब, तव्हां छा सजेस्ट कंदव त बिस्किट्स जेके हूंदा आहिनि, जेके खाइनि था, जेके पेशेंट्स आहिनि, जेके डायबिटीज़ आहे, त उन जे लाइ केतिरी हद ताईं बिस्किट नुक़सानु ॾेई सघे थो? बिस्किट्स जिते नालो वेंदो आहे उते असां शुगर जा स्पेशलिस्ट आहिनि, उहो थोरा अनॉइड हूंदा आहियूं। पर कुझु अहिड़ा बिस्किट्स ईंदा आहिनि जंहिंमें फाइबर वधीक हूंदो आहे। सही। जीअं इंग्लिश बिस्किट जा अचनि था फाइबर, उहो वठी सघिजे थो। उनजे अंदरि जेको आहे कार्बोहाइड्रेट्स घटि आहिनि, फाइबर वधीक आहिनि। उमूमन बिस्किट्स में शुगर बि वधीक हूंदी आहे, कार्बोहाइड्रेट्स बि वधीक हूंदा आहिनि, त उहे डायबिटिक पेशेंट जे लाइ ठीकु न हूंदा आहिनि। बाक़ी जंहिंखे डायबिटीज़ न आहे उहो वठी सघनि था। फैमिली में ॿिया बि माण्हू आहिनि। सही। अच्छा डॉक्टर साहब, अक्सर करे जेके औरतूं आहिनि, असांजी जेके भेनरूं आहिनि, जेके प्रेगनेंसी जे दौरान उन्हनि खे डायबिटीज़ थिए थी, उहो छा रीज़न आहे? ॾिसो, प्रेगनेंसी बि हिकिड़ो स्ट्रेस आहे, त मुख़्तलिफ़ हार्मोन्स स्ट्रेस में रिलीज़ थींदा आहिनि ऐं उन्हनि जे करे बि शुगर थींदी आहे। पर अक्सर उन्हनि खे ई शुगर थींदी आहे जेके हाई रिस्क हूंदा आहिनि, जंहिंजी फैमिली हिस्ट्री हूंदी आहे, वेट जंहिंजो घणो हूंदो आहे, या खाइण पीअण में परहेज़ घटि कंदा आहिनि, उन्हनि खे वधीक चांसिस हूंदा आहिनि। ऐं प्रेगनेंसी इटसेल्फ हिकिड़ो स्ट्रेस आहे ऐं उन में चांसिस हूंदा आहिनि त असांखे 24 वीक्स ते पंहिंजी शुगर लेवल हर प्रेगनेंट फीमेल खे कराइणु खपे। जेकॾहिं उहो रिस्क फैक्ट में अचे थी या उनजी डायबिटीज़ अचे थी त उनखे प्रॉपर ट्रीटमेंट वठणु खपे। सही। उहे औरतूं जेके हामिल दौरान जेकॾहिं डायबिटीज़ तशख़ीस थिए थी त उन्हनि जे लाइ बहितरीनु इलाजु जेको आहे उहो इंसुलिन आहे, जेको माउ जे लाइ ऐं ॿार जे लाइ बि उहो वधीक सेफ हूंदी आहे। पर अक्सर कुझु माण्हुनि जो माना इहो हिकिड़ो ख़दशो हूंदो आहे, या उहो ॾिजंदा आहिनि चए इंजेक्शन जेको असां हिते पेट में हणंदासीं सिधी ॿार खे त कोन लॻंदी, पर हू ॿार खे को नुक़सानु कोन ॾींदी आहे। हुनजो डायमीटर एॾो नंढिड़ो हूंदो आहे जेको हू त तव्हांजी उन फेट जे अधु ताईं पहुचंदी आहे। त हू तव्हांजी जेको आहे डायरेक्ट उनमें ॿार खे नथी लॻी सघे, न को माउ खे हानिकार आहे। त असांखे जेकॾहिं डॉक्टर तव्हांजो इंसुलिन एडवाइस करे थो त तव्हांखे इंसुलिन ज़रूरु वठणु खपे। ठीकु आहे। छा डॉक्टर साहब ज़रूरी आहे त जेका इंसुलिन आहे उहा पेट में ई लॻे, मतिलबु बांह में नथी लॻी सघे? न, बांह में बि लॻी सघे थी ऐं हिते थाइज़ ते बि लॻी सघे थी। पर हिन जो कंसेप्ट पेट वारो इहो आहे त जिते फैट वधीक हूंदी, चर्बी वधीक हूंदी, उते हुनजी जेको आहे जज़ब थियण जा चांसिस वधीक हूंदा आहिनि, त उते उहो सुठी असराती हूंदी आहे। त पेट में वधीक फैट हूंदी आहे अक्सर जंहिंजी टमी निकिरियल हूंदी आहे, त उन्हनि जे लाइ वधीक बहितरु आहे। न त जेकॾहिं का हिते इंफेक्शन आहे या ॿियो को प्रॉब्लम आहे, माण्हू नथो लॻाए सघे, त तव्हां माना हिन ते आम ते बि लॻाए सघो था, थाइज़ ते बि लॻाए सघो। ठीकु डॉक्टर साहब, असां सां गॾु कॉल आहे। अहमद नवाज़ लाशारी साहब आहिनि, सीनियर सिटीज़न ऐं असांजा रेगुलर कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। किरण ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अॼु में नालो वठी छॾियो अहमद नवाज़ लाशारी शहज़ादकोट मां। तव्हांजी महिरबानी अदी। जी जी, मां हमेशह नालो खणंदी आहियां तव्हांजो। मोला ख़ुशि रखंदो अदी। अदी ॿियो ख़ैर, इहो डॉक्टर साहिब सां थोरी सलाह वठणी। जी जी जी, महिरबानी करे डॉक्टर साहिब सां ॻाल्हाईंदुसि। जी जी, ॻाल्हायो। हेलो जी जी साईं डॉक्टर साहिब, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम साईं, छा हाल आहिनि? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? मज़े में? ख़ैर दुआ तव्हांजी, अलाह जी महिरबानी, मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो। ॿियो अर्ज़ु त जी जी, आख़िरी स्टेज छा आहे शुगर जी साईं? शुगर जी आख़िरी स्टेज को कोन्हे। शुगर मिसाल केतिरे ताईं लिमिट में हुजे या केतिरो? हा, इहो तव्हांजो सुवाल ॾाढो सुठो आहे। त इन में ॿ कैटेगरीज़ अचनि थियूं। हिकिड़ा उहे माण्हू जंहिंखे शुगर न आहे ऐं हिकिड़ा उहे माण्हू जिन खे शुगर आहे। हाणे पहिरीं अचूं था असां उहे माण्हू जिन खे शुगर न आहे, उन जो नार्मो ख़ाली पेट 100 खां घटि हुजणु खपे। अच्छा। ऐं मानी खां 2 कलाकनि खां पोइ 140 खां घटि हुजे। अच्छा, त इहो आहे, इहो बिल्कुलु फिट आहे जंहिंखे शुगर कोन्हे। 300 हुजे या
$300 ताईं हुजे हा त उहो चवंदो न, उहो त माना ॾिसो न, जेकॾहिं तव्हांजी ख़ाली पेट नॉर्मल 126 खां मथे आहे त तव्हां शुगर जा मरीज़ थी वियो, या 200 खां मथे मानी जे 2 कलाक खां पोइ आहे त बि उहो शुगर जो मरीज़ सॾाइजे थो। पर ॿी कैटेगरी उहे जंहिंखे शुगर ऑलरेडी डेवलप थी चुकी आहे, शुगर जो मरीज़ आहे, त उन जी जेको आहे शुगर लेवल केतिरी नॉर्मल हुजे उहो हर मरीज़ जी अलॻि अलॻि असां एडवाइज़ कंदा आहियूं। सही। त हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको बिल्कुलु यंग आहे, 30-40 साल एज आहे, हिकिड़ो उहो माण्हू आहे जंहिंजी 70-80 साल एज आहे, त पोइ उनजे असां साॻी टारगेट न रखंदा आहियूं। हिकिड़ो यंग पेशेंट आहे, उनजी चवंदा आहिनि त तव्हांजी जेको आहे फास्टिंग लेवल ऐं खाधे जे 2 कलाक वारी तव्हांजी बिल्कुलु एतिरी कंट्रोल हुजणु खपे जेतिरी की नॉन डायबिटिक जी हूंदी आहे। त तव्हांजी फास्टिंग जेको आहे नॉर्मल 100 खां घटि हुजे ऐं मानी खां 2 कलाक खां पोइ वारी तव्हांजी 140 खां घटि हुजे यंग पेशेंट जे लाइ। अच्छा, जेकॾहिं उन्हनि जी एज मथे आहे, माना वॾी एज आहे, घर में अकेला रहनि था या उन सां 2-3 ॿियूं बीमारियूं बि आहिनि, त पोइ असां उनजो थोरो सो फ्लैक्सिबल उनजा टारगेट्स रखंदा आहियूं। त जीअं उनजी चवनि तव्हांजी फास्टिंग जेको आहे 120-130 ताईं बि कॾहिं कॾहिं असां उनजी नॉर्मल तस्वर कंदा आहियूं, ऐं खाधे खां 2 कलाक खां पोइ वारी बि असां 200 ताईं बि उनजी नॉर्मल तस्वर कंदा आहियूं। पर सिर्फ़ु उन्हनि सूरत में की उन्हनि जी एज वधीक हुजे, उन जा 2-3 ॿिया प्रॉब्लम हुजनि, या उनखे पहिरीं 2-3 दफ़ा शुगर लो थियण जा जेको आहे एपिसोड्स थी चुका आहिनि ऐं हू उनजी हॉस्पिटलाइज़ थिया आहिनि उन शुगर घटि थियण जे करे, त पोइ उन्हनि जे लाइ असां जेको आहे थोरो फ्लैक्सिबल टारगेट रखंदा आहियूं त जीअं शुगर लेवल उनजी तमामु घटि न थी। सही, ठीकु जी। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे तव्हांजे सुवाल जो जवाबु मिली वियो हूंदो ऐं तव्हांजी कॉल हिते ड्रॉप थी वई। थैंक यू सो मच, तव्हां कॉल कई। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजी हिकिड़ी रेगुलर कॉलर आहे उरूज, उनजी अॼु बर्थडे आहे, त हैप्पी बर्थडे उरूज, तव्हांखे इलाही इलाही मुबारकूं हुजनि, अल्लाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं असां वटि कॉल बि आहे, अलीगुल भट्टी बि आहिनि कराची सदर मां। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। सबको पहिरियों त आऊं शोभी भाउ जे लाइ दुआ कंदुमि, अलाह उन्हनि खे सिहत जल्दी अदा करे ऐं जेको आहे अलाह पंहिंजी तरीक़े सां जल्दी असांजे प्रोग्राम में अचे। आमीन। ऐं भेण, ऐं डॉक्टर साहब सां सुवाल त नथो करे सघां, छो त मूंखे 4-5 बीमारियूं डॉक्टर साहब सां थोरो जेको आहे मशवरो वठी सघां थो, जेको हल हुजे त। बिल्कुलु बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर, मुंहिंजो 2 साल अॻु में जेको मुंहिंजो सर्जरी थियल आहे, 4 वाल बंदि आहे, मुंहिंजो बाईपास थियल आहे, उन खां अलावा जेको आहे सो उन खां पहिरियों जेको मूंखे 2000 खां वठी जेको शुगर आहे, शुगर मुंहिंजी हेवी रहंदी आहे, पर ऑपरेशन खां पोइ मां हाणे स्टूडेंट अची वियो आहियां, लैंड्रेस लॻाईंदो आहियां, राति जो 20% जेको आहे दवा खाईंदो आहे, ऐं मूंखे ब्लड प्रेशर हाई रहंदो आहे, ऐं उन सां गॾोगॾु सर मूंखे सभ खां वॾी तकलीफ़ आहे, कब्ज़ जी तकलीफ़ आहे जेको आहे सो। ऐं शुगर जे लाइ आऊं तव्हांखे इहो चवंदुमि त मूंखे न जंगुनि में सूरु पवंदो आहे, न पुठी में सूरु पवंदो आहे, किथे बि अलहमदिल्ला कुझु घुराई सर। मूंखे मजबूरन सभु ॿुधाइणो पवंदो, मूंखे चेहरे ते हिकिड़ो जेको ज़ख़्म आहे उहो कैंसर जी अलामत आहे, जंहिंजो अखि जे हेठां आहे, मुंहिंजो पीएन शफ़ा में इलाजु थींदो आहे, ऑपरेशन इन करे था करे सघूं त अलाह न करे शुगर हैवी आहे, न थी सघे ऑपरेशन, ज़ख़्म अखि ऐं नक ॿई हलिया ॾींदा जी। त मूंखे 4-5 बीमारियूं सर, ऐं निंड जूं गोरियूं खाईंदो आहियां सर 20 साल, पर हाणे उन्हनि गोरियुनि ते निंड न थी अचे सर। तव्हां सां प्लीज़ सर मूंखे सिर्फ़ु इहो मशवरो करिणो आहे त मूंखे कब्ज़ में मुंहिंजी जान छुटी वञे। सही। यदि जेको आहे सो साईं खां इहो पुछिजो, नाते ॾाढो भलो सुवाल कयो, वाक़ई जेको हारी आहे उहो त वाक़ई सॼो ॾींहुं कमु कंदा आहिनि, उनजे बारे में ज़रूरु रोशनी विझनि। ऐं अदाजन जेको आहे मुंहिंजे लाइ, ऐं डॉक्टर साहिब इहो ॿुधायूं सर, मां अलहमदिल्ला जेको आहे सिहतमंद आहियां, बिल्कुलु जेको आहे ॾिसण में को बीमारी, ऐं पेट में सुई हणी पेट में सॼो सुजी वियो, हाणे ऐं डोले में हणंदो आहियां, लेकिन अलहमदिल्ला मुंहिंजी शुगर जेको आहे हिन वक़्तु कंट्रोल में आहे। ऐं खाइण पीअण में बि सर मीडिया जे साम्हूं टीवी सां कूड़ न हूंदो, तक़रीबन हर शइ खाई छॾींदो आहियां। पोइ मूंखे जेको आहे हींअर ॾिसंदो तव्हां चवंदो मां पोइ इहे पलवान न हूंदा ईअं आहियां, पर बसि अलाह हलाए थो सर। 55 साल मुंहिंजी उमिरि आहे, ऐं सर बसि प्लीज़ मूंखे सर कब्ज़ जे लाइ ज़रूरु टोटको ॾिजो सर। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे। ठीकु भेण, ठीकु, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह साईं तव्हांखे सेहत वारी ज़िंदगी ॾिए। इलाही मल्टीपल तव्हांजा इशूज़ आहिनि, बिल्कुलु डॉक्टर साहिब खां पुछंदासीं। पर डॉक्टर साहिब, पहिरियां मां तव्हां खां इहो सवाल करणु चाहींदमि, जेको असांजे ब्रेक खां पहिरियां जेको भाउ सवाल कयो त हारी इहे त एक्टिव हूंदा आहिनि, पर इन्हनि खे बि शुगर आहे। जीअं पाण पहिरीं डिस्कस कयो त शुगर हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे जेको उनजो तमामु घणो मोरूसी असरु हूंदो आहे। थी सघे थो त उन्हनि जे ख़ानदान में इहा बीमारी हुजे, ठीकु आहे,
पर इहो 100% इहो ईअं बि न आहे त सिर्फ़ु जेकॾहिं मोरूसी हूंदी त ई थींदी। सही। कुझु असांजी बॉडी जे अंदरि अहिड़ियूं चेंजिस ईंदियूं आहिनि, इन्वायरमेंटल फैक्टर्स आहिनि, असांजो रहन कहन आहे, या थी सघे थो हारी त ज़रूरु आहिनि, पर खाधे पीते में असांजो जेको सभ खां वॾे में वॾो प्रॉब्लम इहो आहे त हारी वीचारो ग़रीब माण्हू आहे, उहो सिर्फ़ु कार्बोहाइड्रेट ई खाए थो। सही ॻाल्हि आहे। हू 3 मानियूं खाईंदो बिल्कुलु थोरे बोर्ड सां, त ज़ाहिर आहे जेतिरो कार्बोहाइड्रेट वधीक हूंदी ओतिरो तव्हांखे जेको आहे ॿियो जेकॾहिं जिस्म में थोल थियनि थिए तव्हांजो पेट ज़रूरु वधंदो। जेतिरे पेट वधंदो ओतिरे तव्हांजी इंसुलिन जी रेजिस्टेंस वधंदी ऐं शुगर थियण जा चांसिस घणा हूंदा आहिनि। त हिकिड़ी वजह इहो बि आहे, पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त का वजह न हुजण जे बावजूदि बि तव्हांखे इहा बीमारी थी सघे थी। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां तशख़ीस न करे सघिया आहियूं, या मरीज़ कंहिं डॉक्टर वटि न वञी सघियो आहे जेको हुनखे ख़बर न पई आहे। पर इहो हरगिज़ न आहे त जेकॾहिं तव्हां सॼो ॾींहुं कमु कयो था, न त पोइ एथलीट्स आहिनि, जीअं हाणे वसीम अकरम आहे, क्रिकेटर आहे, ॾिसो हा हुनजी डायबिटिक आहे, हू इंसुलिन वठंदो आहे। उन जे करे इहो हिकिड़ो तव्हांजे लाइ हिकिड़ो वॾो मिसाल आहे असां सभिनी जे लाइ, त हिकिड़ो क्रिकेटर थी करे हुनजी एक्टिव लाइफ सॼो ॾींहुं भॼण हुनजो ऐं हू इंसुलिन लॻाए थो वञे, हुनजे लाइ ॾिसो इंसुलिन केॾी सेफ आहे। त उन जे करे आउं अक्सर बार बार इंसुलिन जो इन करे चवां थो त असांजे ॿाहिराड़ी में अक्सर असां वटि जेके पेशेंट्स ईंदा आहिनि उहे एॾा ढिनल हूंदा आहिनि कि डॉक्टर साहिबु हर दवा ॾियो, मां खाइण जे लाइ तयारु आहियां, पर इंसुलिन न। चए बाबा इंसुलिन छो? हू एतिरा माना उन्हनि खे सही ख़बर कोन्हे, वीचारनि खे उनजो सही इल्मु न आहे। त इंसुलिन जेकॾहिं तव्हांजो डॉक्टर तव्हांखे एडवाइस करे थो त तव्हांखे बिल्कुलु ज़रूरु वठणु खपे। हिते आउं हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां त इंसुलिन ईअं आहे जीअं असां हिकिड़ो हथियार रखूं था पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ, पर उहो ई हथियार जेकॾहिं कंहिं अनाड़ी जे हथ में हूंदो न त उहो पंहिंजो पाण नुक़सानु करे वठंदो। त इंसुलिन जे लाइ तव्हांजो डॉक्टर बि क़ाबिल हुजणु खपे, माना जंहिंखे हुनजी ॼाण हुजणु खपे, ऐं मरीज़ बि क़ाबिल हुजणु खपे जेको हुनखे ख़बर बि हुजे त हीअ इंसुलिन आहे, की मज़ाक कोन्हे, हिनखे केतिरा यूनिट लॻाइणु खपनि ऐं कॾहिं लॻाइणु खपे। त इहो हिकिड़ो प्रॉपर जेको आहे, का बि शइ तव्हां जेकॾहिं हुनजो सही इस्तेमालु हूंदो त तव्हांखे फ़ाइदो ॾींदी, ग़लति इस्तेमालु सां ज़ाहिर नुक़सानु थींदो। ऐं असांजे अलीगुल भट्टी भा जेके हींअर कॉल कई हुन पंहिंजा मल्टीपल इशूज़ तव्हांखे ॿुधाया, त हिकिड़ो कॉन्स्टिपेशन जो हिकिड़ो जेको इशू आहे इहो अॼुकल्ह तमामु घणो आहे। कॉन्स्टिपेशन जो अक्सर डायबिटिक में उनजी कॉम्प्लिकेशन्स आहिनि। इहो तव्हांजा जेके ऑटोनॉमिक न्यूरोपैथी जे करे थींदियूं आहिनि, ऐं उन जो मेन रीज़न जेको आहे असां फाइबर डाइट घटि वठंदा आहियूं, पाणी घटि पीअंदा आहियूं। अक्सर तव्हां ॾिसंदो न त पाणी चवंदा अञु लॻी कोन्हे, भई उञ लॻे या न लॻे असांखे पाणी त पीअणो आहे। असांजा जेके गुर्दा आहिनि उहो फिल्ट्रेशन त उहो ई कंदा, त असांखे एग्ज़ैक्टली असांखे ॾींहं में घटि 8 खां 10 गिलास तक थोरे मां थोरा पाणी असांखे पीअणु खपे। त अलीगुल साहिब लाइ इहो एडवाइज़ आहे त हू फाइबर जो इस्तेमालु वधीक कनि, इसबगोल इस्तेमालु कनि, फ्रूट्स में सेब वग़ैरह इस्तेमालु कनि, पपीतो इस्तेमालु कनि, ऐं कुझु फाइबर जा साशे बि ईंदा आहिनि। मूवकाल जी साशे आहे, उहो तमामु हिकिड़ो बहितरीनु आहे, जंहिंजो को साइड इफेक्ट कोन्हे, डायबिटिक पेशेंट जे लाइ तमामु सुठी शइ आहे। उहो रोज़ु जेकॾहिं हिकिड़ो राति जो वठंदा त इन सां हिन जी दाइमी कब्ज़ जो मसइलो हल थी सघे। सही, ठीकु डॉक्टर साहब। भाउ उमेद आहे त तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु मिली वियो हूंदो। इसबगोल ज़रूरु यूज़ कयो। पाणी जो इंटेक तमामु ज़रूरी आहे ज़िंदगी में, उहो वधीक रखो। वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, काॾे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक। ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। असां सां गॾु आहिनि कुर्बान ज़रदारी भा मोरो मां। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मूंखे शुगर आहे 30 cc शाम जो 30, सभु गोॾनि टंगनि में ॾाढो सूर, रगनि में थिए थो। जी जी जी, मैं डॉक्टर साहब खां पुछो। जी जी कुर्बान साहब, तव्हां पंहिंजी शुगर लेवल चेक कंदा आहियो? जी जी हाँ, नहीं केॾी महिल 200, 280, केॾी महिल 220 केॾी, केॾी महिल 270, 3 cc सभु जो 3 cc शाम जो इंसुलिन हणंदो आहियां पेट में। न ॾिसो न, जेकॾहिं को मरीज़ इंसुलिन हाणे उनजे बावजूदि शुगर लेवल कंट्रोल न आहे त पोइ इहो चङी ॻाल्हि कोन्हे। त तव्हां पंहिंजे इंसुलिन जो डोज़ खे वधाइण जी ज़रूरत आहे ऐं पंहिंजी परहेज़ करण जी ज़रूरत आहे। ऐं इंसुलिन खे बि सूर थिए थो। जी साईं, तव्हांजी शुगर इंसुलिन वठण जे बावजूदि बि कंट्रोल में न आहे। इंसुलिन जो डोज़ वधाइण जी ज़रूरत आहे। जी, उहो प्रॉपर तव्हां डोज़ जॾहिं वठंदो, शुगर लेवल कंट्रोल में थींदी, तॾहिं तव्हांजी कमज़ोरी ख़तमु थींदी। हा साईं, ॿियो त हाल न आहे साईं। शुगर खे कंट्रोल कयो न। शुगर तव्हांजी ॾिसो न कोन कंट्रोल आहे, 200, 300 ताईं शुगर तव्हांजी रहे थी।
उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि 62 साल थींदी 62? जी जी। हा, पर शुगर लेवल खे थोरो कंट्रोल कयो ऐं कुझु मल्टीविटामिन्स वठो ऐं वॉक कयो ऐं पंहिंजो सिहत जो ख़्यालु रखो। जी जी ठीकु आहे। ऐं इहो घणे ताईं शुगर रहे? शुगर ॾिसो तव्हांजी जेको आहे उमिरि जे हवाले सां तव्हांजी जेको आहे ख़ाली पेट आहे इहो 110 ताईं हुजणु खपे वधि में वधि। 110? ऐं मानी खां पोइ तव्हांजी जेकॾहिं घणी में घणी हुजे त 160, इन खां मथे न हुजणु खपे। ठीकु आहे। पोइ इंसुलिन वधाए? हा, इंसुलिन जो डोज़ तव्हां पंहिंजे डॉक्टर सां रिज्यू करे उनखे थोरो डोज़ वधायो। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ऐं शुगर जी जेकॾहिं ॻाल्हि थी रही आहे त शुगर जे लाइ तव्हांखे मार्केट में डिफरेंट शुगर फ्री बिस्किट्स बि मिलंदा। हिते बि मूं वटि मौजूदु आहे। ही बिस्किट्स आहिनि जेके शुगर फ्री आहिनि, वीटेबल तव्हां ॾिसी सघो था ऐं ही तव्हां यूज़ करे सघो था जेके शुगर जा पेशेंट आहिनि। ऐं ॿियो आहे ही फाइबर बि तव्हांजे लाइ ज़िंदगी में तमामु ज़रूरी हूंदा। त डॉक्टर साहब तव्हां छा था सजेस्ट कयो त ही वीटेबल बिस्किट्स जेके आहिनि वाहिद हिकिड़ो बिस्किट में जेकॾहिं असां कंहिं डायबिटिक पेशेंट जे लाइ चऊं था त स्नैक्स जे दौरान जेकॾहिं माण्हू वठे त वीटेबल वठी सघिजे थो। इन में फाइबर बि आहे ऐं को बि शुगर लेवल न आहे, त इहो शुगर पेशेंट जे लाइ सेफ आहे, इज़ीली वठी सघे थो। सही। ऐं इन खां अलावा ॿिया जेके बिस्किट्स आहिनि मां त मार्केट में ॾिसंदी आहियां त मूंखे मिठे खां सवाइ कोई बिस्किट नज़र ई न आहे ईंदो। घटि हूंदा आहिनि जेके जीअं हे थी विया, इन खां अलावा त मूंखे कोई बिस्किट अहिड़ो नज़र न ईंदो आहे। ॿिया बिस्किट त तमामु नुक़सानदेह आहिनि। उनजे अंदरि क्रीम बि हूंदी आहे ऐं मिठा बि तमामु घणा आहिनि जेके शुगर खे वधाईंदा आहिनि या जंहिंखे शुगर न आहे उन जा बि लाइ बि सुठी ॻाल्हि कोन्हे। सही। ऐं असांजे ॿारनि खे बि एक्चुअली असां पंहिंजे ॿारनि खे हींअर खां ई जेकॾहिं असां इहा सिखिया ॾियूं, तरबियत ॾियूं, इहो तरबियत त असां तॾहिं ॾेई सघूं था। असां ॿार जेके ॾिसंदा आहिनि उहो ई कंदा आहिनि। सही ॻाल्हि। असां पाण कोल्ड ड्रिंक पीऊं ऐं ॿार खे चवंदा बाबा इहो नुक़सानु आहे, इहो कॾहिं नथो थी सघे। असांखे मिठियूं शयूं, चॉकलेट्स, टॉफ़ियूं इन्हनि जो घटि खां घटि इस्तेमालु ऐं जूसिस ख़ासि करे दॿे वारा जूस आहिनि। तव्हांखे जेकॾहिं जूस पीअणो आहे त तव्हां घर में पाण फ्रेश घर जूस ठाहे करे पीओ, पर डायबिटिक जे लाइ न, ॿिनि माण्हुनि जे लाइ। पर कोशिशि इहो कयो त जूस जे बजाए जेकॾहिं तव्हां रॉ फ्रूट वठो त उहो वधीक बहितर आहे। सही। ठीकु आहे। जेकॾहिं एपल तव्हांखे वठिणो आहे त तव्हां ईअं एपल खाओ, तमामु सुठी शइ आहे। जेकॾहिं रोज़ु सुबुह जे टाइम ते हिकिड़ो जेकॾहिं खाओ ऐं सूफ़ सां फ़ाइदो आहे त तव्हांजी डाइजेशन सुठी थिए थी, हाज़मो तव्हांजो सुठी थिए थो, बुख सुठी लॻे थी ऐं उहो मैदे जे लाइ बि तमामु सुठी शइ। सही। कॉल बि आहे हैदराबाद में दुआ आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आप भी ठीक है? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ॿुधायो दुआ कीअं आहियो? मां बिल्कुल ठीक है। आप तव्हां ॿुधायो? बिल्कुल ठीक ठाक जी। दुआ छा चवंदव? सुठो तव्हांजो प्रोग्राम आहे। आप गेस्ट के लॻाया अथव? बेटा डॉक्टर आहिनि। अच्छा डॉक्टर आहिनि? जी जी, डायबिटीज जा स्पेशलिस्ट आहिनि। आप इहो पुछो त वात में स्मार्ट सर्जरी थींदी आहे, थप वात में थींदी आहे न? तव्हां ब्रश सही न कंदा हूंदा। न ब्रश कंदा आहियो? घणा दफ़ा ब्रश कंदा? चलो इहा ॻाल्हि ॿुधायो, तव्हां ब्रश घणा दफ़ा कंदा आहियो ॾींहं में? आप मूंखे न, मुंहिंजी फ्रेंड आहे उन जी वात में थींदी आहे, उहा पाण टीचर आहे, तमामु सुठी आहे ऐं 3-4 के पुछियो सफ़ाई बि लाई आहे। त उन वजह सां केतिरे लाइ शहर को आहे अंदरि में जंहिंजे करे मुंहिंजी वात में थप थी थिए। अलाए, मां त ख़ैर डॉक्टर न आहियां, बिल्कुलु डॉक्टर साहब खां पुछूं था, पर इहो बि चवंदा आहिनि शायदि त कंहिंखे पुराणो बलगम अगरि ॼमियल हूंदो आहे उनजे करे बि थींदो आहे। कंजक्शन जेका चेस्ट कंजक्शन थींदी आहे उहा डॉक्टर साहब तव्हांखे बहितर ॿुधाए सघनि था। अक्सर जेको वात में धप अचण जो जेको मेन वजह आहे इहो असांजे ॾंदनि जे विच में जेको विथी हूंदी आहे उनजे अंदरि फूड पार्टिकल्स रहिजी वेंदो आहे ऐं उहो ई तव्हांजो स्मेल कंदो आहे। ऐं जॾहिं असांजो मुंहुं बंदि हूंदो आहे सुम्हण जे महिल त उहो वधीक स्मेल कंदो आहे। त असां अक्सर ॾिठो आहे त माण्हू बुर्श टाइम करण जा जेके टाइमिंग आहिनि उहे ग़लति हूंदा आहिनि। सुबुह जो उथी उन टाइम ते तव्हांखे बुर्श न करणु खपे, तव्हांखे नाश्ते करण खां पोइ बुर्श करणु खपे ऐं राति जो सुम्हण महिल बुर्श करणु खपे। त जीअं तव्हां वधीक टाइम सुम्हंदा आहियो, वात तव्हांजो बंदि हूंदो आहे त उनमें जेकॾहिं फूड जा पार्टिकल्स जेकॾहिं खाधे जा ज़रड़ा रहिजी था वञनि त उन्हनि जे अंदरि बैक्टीरिया बि पैदा थींदा आहिनि ऐं उहे स्मेल बि कंदा आहिनि ऐं अॻिते हली तव्हांजा ॾंद जेको आहे उहो कमज़ोर थींदा आहिनि। जीअं उन अंदरि ॾंदनि अंदरि सुराख थी वेंदा आहिनि, कैविटीज़ डेवलप थी वेंदियूं आहिनि। त उन्हनि जे लाइ बहितर इहो आहे त असांखे
हमेशह पंहिंजे ॿारनि खे बि इहो सेखारणु खपे त नाश्ते खां पोइ ब्रुश कयो ऐं राति जो सुम्हण महिल ब्रुश कयो। सही, बिल्कुलु दुआ तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु मिली वियो हूंदो ऐं तव्हां पंहिंजी फ्रेंड खे इहा ई सजेशन ॾिजो जेका डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाई आहे। डॉक्टर साहब, ईअं त इलाही प्रॉब्लम्स आहिनि जेकॾहिं असां थोरी देरि जे लाइ शुगर खे साइड ते रखूं ऐं यूरिक एसिड जा जीअं इशूज़ थी विया, थायराइड जा इशूज़ थी विया, इन्हनि सभिनी मल्टीपल शयुनि खे जेकॾहिं मिलाइजे थो त असां चई सघूं था त असांखे शुगर बि थिए थी। ऐं कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके बिल्कुलु ठीकु हूंदा आहिनि, कुझु बि न हूंदो आहे उन्हनि खे, ऐं हिकदमि अच्छा फैमिली में बि उन्हनि जी हिस्ट्री न आहे, न ब्लड प्रेशर जी, न हार्ट जी, न वरी शुगर जी, पर अचानक सां उहे माण्हू बि ज़ाहिर थींदा आहिनि त हिकदमि ख़बर पवंदी आहे त हिन खे त हाई शुगर थी वई आहे। कुझु पेशेंट्स अहिड़ा बि नज़र ईंदा आहिनि त हिकदमि हाई शुगर। इहो तमामु सुठो सुवालु कयो आहे। हींअर जीअं करोना जो वबा जो दौरु हलियो आहे, उन में असांजी हिकिड़ी इहो आदत शुरू खां रही आहे सेल्फ मेडिकेशन जी। माना कंहिंखे करोना जा सिम्टम्स आया, इहो कंफर्म बि कोन्हे त करोना आहे या न आहे, उन पंहिंजे मर्ज़ी सां बाबा हीअ बि दवा खाइणी आहे, हू बि दवा खाइणी आहे, हीअ बि दवा खाइणी आहे। उन में माना स्टीरॉइड्स एतिरो माण्हुनि वरितो आहे ऐं हींअर अञा बि वठनि पिया। उन्हनि जे करे असांखे हींअर तमामु घणेई शुगर जा पेशेंट ॾिसण में अचनि पिया, या उहे माण्हू जिन खे करोना थियो, करोना जे इन्फेक्शन जे दौरान उन्हनि खे स्टीरॉइड मिलिया, उन्हनि जे करे बि उन्हनि खे शुगर थी ऐं पोइ उहो कंटिन्यूअस रहिजी वई। सही। त मुख़्तलिफ़ जीअं पहिरीं पाण ज़िक्र कयो त कुझु अहिड़ियूं दवाऊं आहिनि जेके बि शुगर कराईंदियूं आहिनि, उन्हनि मां स्टीरॉइड हिकिड़ी आहे। ऐं अक्सर नीम हकीम ख़तरा जान उहे जेके दवाऊं ॾींदा आहिनि मुख़्तलिफ़ कैप्सूलनि में वेड़े करे, उन्हनि जे अंदरि घणे भाङे त इहो स्टीरॉइड विझंदा आहिनि। अच्छा। या तव्हां ॾिसो त अक्सर ॾिठो हूंदो तव्हां बाज़ारनि में या दीवारनि ते लिखियलु हिकिड़े महीने में पंहिंजो वज़न घटायो। त अहिड़ी का जादू आहे न, माना तव्हां खाओ बि सभु कुझु ऐं हिकिड़े महीने में वज़न घटिजे, नामुमकिन शइ आहे। उहे छा कंदा आहिनि त मुख़्तलिफ़ मेडिसिन्स यूज़ कंदा आहिनि जिन जो साइड इफेक्ट्स हूंदो आहे वेट लॉस। ऐं उहो असां जेके वीचारा असांजा मासूम माण्हू आहिनि, उन्हनि खे ख़बर न आहे त हू छा पिया खाइनि। सही। त हू ग़लति हार्मोनल प्रिपेरेशन्स वठी करे पंहिंजी ज़िंदगी जो ख़राबु माना मसाइल पैदा कंदा आहिनि। अक्सर माण्हू असां ॾिठा आहिनि जेके दमे जा पेशेंट्स हूंदा आहिनि या ॿी बीमारी में एतिरे डिघे अरसे जे लाइ स्टीरॉइड्स खाईंदा आहिनि, पोइ हुनखे या त गुर्दनि में मसइलो थी वियो या उनखे जेको आहे डायबिटीज़ डेवलप थी, जेके उहो माना हथरादू शुगर जंहिंखे चइजनि उहो उन्हनि वरिती आहे। त इन्हनि खे असांखे बचणु खपे। जॾहिं बि असांखे को प्रॉब्लम थिए थो त घटि में घटि असांखे इहो ख़बर हुजणु खपे त कहिड़ो पढ़ियलु लिखियलु डॉक्टर आहे, असांखे कहिड़े ॾे वञणु खपे। असां पंहिंजी का पसंदीदा शइ वठण जे लाइ त असां 10 दुकान पहिरीं पुछंदा आहियूं त बाबा कहिड़े दुकान तां सही मिलंदी, कहिड़े स्टोर तां सही मिलंदी। असां पंहिंजी सिहत जे बारे में कॾहिं नथा इहो सोचूं, जेको तव्हांजे भर में आहे तव्हां वञी उनखे ॾेखारियो। तव्हांखे एटलीस्ट तव्हांजो हिकिड़ो राइट थिए थो, तव्हां डॉक्टर जो पुछोसि त हू केतिरो क्वालिफाइड आहे, आया तव्हांजी जेको बीमारी आहे उहो उन जो स्पेशलिस्ट आहे। त कोशिशि इहो कयोसि त तव्हां, अॼुकल्ह अहिड़ो दौरु अची वियो आहे जिते जंहिं स्पेशलिटी जो डॉक्टर आहे तव्हां उन खे ई ॾेखारियो। जेकॾहिं शुगर आहे त तव्हां शुगर जे स्पेशलिस्ट खे ॾेखारियो, हू तव्हांखे वधीक बहितर गाइड करे सघे थो त तव्हांखे कहिड़ो खाधो वठिणो आहे, तव्हांखे कहिड़ी मेडिसिन्स वठणी आहे, कॾहिं तव्हांखे इंसुलिन जी ज़रूरत आहे, कॾहिं तव्हांखे मेडिसिन जी ज़रूरत आहे। त अक्सर थींदो इहो आहे जॾहिं तव्हां कंहिं अहिड़े स्पेशलिस्ट खां दवा नथा वठो त पोइ लैंडअप कयो था, कॾहिं हुनजी शुगर लेवल लो थी वञे, कॾहिं हुनजी हाई थी वञे। त उनजो रीज़न इहो आहे त जंहिं माण्हू खे पाण खे ख़बर न आहे त हिनखे सूटेबल कैंडिडेट खे कहिड़ी मेडिसिन्स ॾियणी आहे, त पोइ अहिड़ा प्रॉब्लम्स थियनि था। ठीकु डॉक्टर साहब, हिते सां गॾु कॉल बि आहे। साइमा आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा तव्हां साइमा त न आहियो? हेलो, अस्सलाम वालेकुम। मां साइमा पई ॻाल्हायां। जी जी, अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि साइमा, ठीकु आहियो? तव्हांजा बाबा हुया? शुक्र, मुंहिंजो बाबा रज़ा मोहम्मद पियो ॻाल्हाए। जी 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 जी। शुगर जे हवाले सां ॻाल्हाइणो हो डॉक्टर साहब सां। जी जी, प्लीज़ ॻाल्हायो। बाबा खे चओ भली ॻाल्हाइनि। हेलो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। जी जी, वालेकुम सलाम। डॉक्टर साहब, कॾहिं शुगर घटि थींदी आहे 120 ते, कॾहिं 400 ते पुॼंदी आहे,
ऐं दवा डॉक्टर हिकिड़ो उहो ॾींदो आहे, ॾाढी सुठी ॾींदो आहे दवा, गोरी गोरी ॾींदो आहे। उन मंझि को फ़ाइदो बि केॾी महिल आहे ऐं केॾी महिल वरी वधी वेंदी आहे। मूंखे अखि जी ऑपरेशन कराइणी हुई ऐं शुगर वधियो बि वञे, हिते 140 बि थिए ऐं हुते वरी 250 खां मथे बि थिए। अच्छा, इहो शुगर कंहिं टाइम वधिजणु ऐं कंहिं टाइम घटिजणु उन जो हिकिड़ी ख़ासि माना का वजह कोन हूंदी आहे। ॾिसो, उहो साॻी जेकॾहिं तव्हांजो खाधो वधीक हूंदो त बि तव्हांजी शुगर लेवल वधंदी, या त तव्हांजो जेको दवा जो डोज़ आहे उहो अंडर डोज़ आहे जेको तव्हांखे रिक्वायरमेंट आहे। ॾिसो, इहो नज़लो ज़ुकाम या मलेरिया जी दवा कोन्हे त जबरन हिकिड़े माण्हू जे लाइ उहो ई साॻी आहे। इन जे लाइ हर माण्हू जी दवा शुगर जी अलॻि आहे। हुनजो वज़न छा आहे, हुन सां हुनखे ॿियूं कहिड़ियूं प्रॉब्लम्स आहिनि ऐं हू केतिरे एज जो आहे ऐं ॿियो मेडिसिन्स गॾु कहिड़ो वठे पियो, त उन जे बेसिस ते असां डिसाइड कंदा आहियूं त हिन मरीज़ खे केतिरे पावर जी मेडिसिन्स ॾियणु खपे, केतिरा टाइम ॾियणु खपे। ॾिसो न, हाणे मेडिसिन्स कुझु अहिड़ियूं आहिनि जेको ॾींहं में हिकिड़ो टाइम वठणी पवे थी, के अहिड़ियूं आहिनि ॾींहं में 3 दफ़ा वठणी पवंदियूं आहिनि, के इंजेक्शन्स या दवाऊं अहिड़ियूं आहिनि जेको हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो वठणी पवे थी। त इहो तव्हांजो डॉक्टर ई डिसाइड करे सघे थो तव्हांजी तबियत ॾिसी करे कि तव्हांजा ब्लड प्रेशर कीअं आहिनि, तव्हांजो कोलेस्ट्रॉल लेवल्स कीअं आहिनि, तव्हांजी पूरो हफ़्ते जो तव्हांजी जेको शुगर जो चार्टिंग आहे उहो ॾिसंदो त ॾिसो न, कंहिं टाइम वधे थी त हुनजो का वजह हूंदी, कंहिं पर्टिकुलर टाइम ते जेकॾहिं वधे थी त हुनजी का वजह आहे, या त तव्हांजो खाधे में का अहिड़ी शइ आहे जेको उनखे वधाए पई, या उन टाइम जी जेको मेडिसिन जो डोज़ आहे उहो घटि आहे। असांखे उनखे मेडिसिन जे डोज़ जी एडजस्टमेंट जी ज़रूरत आहे। सही भाउ, त तव्हां जेको आहे इहो मेडिसिन यूज़ कंदा आहियो, इंसुलिन यूज़ कंदा आहियो? अरे इहो टेबलेट नंढा नंढा कोन्हे जेके चांवर जेतिरा थींदा आहिनि, नालो त मूंखे नथो अचे। जी जी जी, सही। उहो शाम हिकु सुबुह खाईंदो आहियां। ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं तव्हांजी एज केतिरी हूंदी? एज मुंहिंजी 64 आहे। 64 आहे। हाणे ॾिसो न, जीअं तव्हां ॿुधायो पिया, चांवर जेको मथे सोनेरी पतो हूंदो आहे उहो डाउनहिल टेबलेट आहे, उहो असां हिन एज ग्रुप में त बिल्कुलु मना कंदा आहियूं। छा आहे त उहो तमामु माना डिघे असर ताईं उहो असरु कंदी आहे, त उन्हनि जी शुरू में त ठीकु आहे, पोइ आख़िर वारे टाइम में या शाम वारे टाइम में शुगर लेवल लो थींदी आहे, त अहिड़ी टेबलेट हिन एज ग्रुप में असां एडवाइस कोन कंदा आहियूं। त अहिड़ी हुजे, सेफ हुजे, जेको उन जी शुगर लेवल खे मेंटेन रखे, न बजाए कि उनखे लो करे। पर डॉक्टर साहब, अॼुकल्ह पेशेंट्स जेके आहिनि शुगर जा, इहा बि थींदी आहे हरकत त घणो करे बसि डॉक्टर खां हिकिड़ी टेबलेट जेका उन्हनि लिखाए छॾी उहो ई पिया सॼी ज़िंदगी यूज़ कंदा, वरी डॉक्टर खे विज़िट न कंदा, घर में उहा ई चेक कंदा, हाई आहे त टैबलेट खाईंदा, नॉर्मल आहे त उनखे वरी थोरो हाई करण लाइ कुझु खाई वठंदा, पर डॉक्टर वटि विज़िट न कंदा। बिल्कुलु, अक्सर असां ॾिठो आहे अॼुकल्ह जा मरीज़ बि ॾाढा होशियार थी विया आहिनि। माना उन ख़बर आहे त अॼु हाणे मूंखे 2-3 ॾींहंनि खां पोइ डॉक्टर ॾे वञिणो आहे, त उन वक़्त में थोरो पंहिंजो खाधे जो बि तरतीब सही रखंदा, मेडिसिन बि सही खाईंदा, ऐं शुगर लेवल जॾहिं हुते असां चेक कयूं त ठीकु आहे। पर इन खे पकड़ण जे लाइ बि असां वटि हिकिड़ो हुरबो आहे, त हिकिड़ी टेस्ट आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं HbA1c। अच्छा, माना आम ज़बान में 3 महीननि वारी शुगर चवंदा आहियूं। हू हिकिड़ी अहिड़ी टेस्ट आहे जंहिंसां असांखे लास्ट 3 मंथ्स जो ख़बर पइजी सघे थी त एवरेज शुगर हुनजी केतिरी कंट्रोल में रही आहे। उहो जेकॾहिं तव्हां वक़्त में वक़्तनि कराईंदा रहंदो, हर 3 महीननि खां पोइ, या जेकॾहिं तव्हांजी कंट्रोल आहे त पोइ 6 महीननि खां पोइ तव्हांखे लाज़िम कराइणु खपे। उन सां इहो अंदाज़ो तव्हांखे थींदो त तव्हांजी शुगर लेवल केतिरी कंट्रोल्ड आहे। उन जे बेसिस ते पोइ असां मेडिसिन जो डिसाइड कंदा आहियूं त तव्हांजो जेको मेडिसिन ऑलरेडी तव्हां डोज़ वठो पिया उनखे मेंटेन रखिणो आहे या उनखे घटि या वधि करिणो। ओके ओके, त बि कॉल आहे सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पुलिस लाइन मां हैदराबाद मां गुलाम मुस्तफ़ा जो ॻाल्हायां। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी, तव्हांजी दुआऊं, ॾाढो प्रोग्राम तव्हांजो फर्स्ट क्लास थियो आहे, ज़बरदस्त। थैंक यू अदा। डॉक्टर साहब बि ॾाढो भलो माण्हू आहे, भलो वेठो आहे तमामु हर ॻाल्हि में सुञाण में। जी जी। ऐं ॿी ॻाल्हि इहा दादी, डॉक्टर साहब सां पुछणो आहे। जी जी। त ही मुंहिंजे पेरनि जी तरिन में ॿियो हिकिड़ी त ख़ासि थींदी आहे, ॿियो तमामु अहिड़ी बाहि थींदी आहे जो ॻाल्हि छॾ, हथनि में बि ऐं मगज़ में वरी तेल हणां थो त उते बि थोरो तेल हणंदे बाहि थो लॻे। मतिलबु सूर थींदो आहे तव्हांखे? हिकिड़ी पट थींदी आहे पेरनि में, हथनि में? सूर बि थींदो आहे ऐं गरम थींदो आहे तमामु, पेर हथ ठीक ठीक ठीक, गरम थींदो आहे, ख़ासि थींदी आहे पेर जे तरिन में। सही सही।
त तव्हां पुलिस में आहियो? जी अभी आप पुलिस में सर्विस पढ़ रहे हैं। पोइ त तव्हांखे जेको आहे 24 कलाक इहे जेके शूज़ जेके तव्हांखे पाइणा पवंदा आहिनि इहे बि ॾाढा ॾुखिया लॻंदा हूंदा तव्हांखे पाइण पोइ त? हाँ जी पाए में बिल्कुल ॾाढा ॾुखिया लगदा आहिनि बिल्कुल। शूज़ पाया तो घणो तो पाया त बदबू अचे थी। सही सही ठीकु आहे ठीकु आहे तव्हांजे सवाल जो जवाब डॉक्टर साहब जी थैंक यू अदा पंहिंजो ख्यालु अल्लाह हाफ़िज़ जी डॉक्टर साहब जीअं पाण पहिरें प्रोग्राम में इहो शइ ज़िक्र करे चुका आहियूं त इहो पेरिफेरल न्यूरोपैथी आहे नसनि जी कमज़ोरी ऐं अक्सर उन्हनि पेशेंट्स जी जंहिंजी डायबिटीज़ घणे अरसे खां आहे 5 साल खां मथे उनजो ड्यूरेशन आहे ऐं अनकंट्रोल डायबिटीज़ आहे त साईं सब इंस्पेक्टर साहब जे लाइ इहो गुज़ारिश आहे त उहे पंहिंजी शुगर लेवल खे कंट्रोल में रखनि ऐं कुझु मेडिसिन्स अहिड़ियूं आहिनि जेके उन्हनि जे यूज़ करण सां तव्हांजो पेरिफेरल न्यूरोपैथी वारो पेन घटिजी ऐं ख़तमु थी सघे थो। इन जे लाइ ज़रूरी आहे त उहे ॿाहिरि जॾहिं बि निकिरनि तॾहिं बंदि शूज़ पाइणु खपनि ऐं अहिड़ा पेशेंट्स जेके आहिनि उहो फुट एट रिस्क हूंदो आहे त उन्हनि जा पेर रिस्क ते आहिनि उहो अॻिते हली जंहिंजी न्यूरोपैथी आहे उहो कंहिं वक़्तु उनखे पेर में ज़ख़म थी फट थियण जा चांसिस हूंदा आहिनि त उन्हनि माण्हुनि खे वधीक ख़्यालु रखण जी ज़रूरत आहे ऐं त शूज़ अहिड़ा हुजनि जेके तंग न हुजनि खपनि ऐं मोज़े सां गॾु शूज़ पाइणु खपनि ऐं कॾहिं बि तव्हां का गरम शइ आहे त उन ते तव्हां पहिरें उघाड़े न वञो। सही अक्सर जेके वॾियूं मस्जिद आहिनि उन में जेकॾहिं उन जा टाइल्स वधीक लॻल आहिनि ऐं काढ़े में तव्हां जेकॾहिं पहिरें उघाड़े तव्हां वञोसि था डायबिटिक पेशेंट उन्हनि खे महसूसु कुझु न थींदो आहे उहे जॾहिं वापसि घरु ईंदा आहिनि त उन्हनि जे पेरनि ते फूकणा फूकणा थी वेंदा आहिनि त उन्हनि खे ख़ासि ख़्यालु रखिणो आहे पंहिंजे पेरनि जो। ऐं त हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो आहियां त शुगर जा मरीज़ पंहिंजे पेरनि जो ईअं ख़्यालु रखनि जीअं इंसानु पंहिंजे चहिरे जो ख़्यालु रखे। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इन्हनि खे प्रॉब्लम थियण खां बचिणो आहे प्रॉब्लम थियण खां पोइ त उनजे पोयां ई भॼणो आहे। सही ॾाढो ॾुखियो ऐं महांगो इलाजु पेरनि जो आहे। ठीकु थैंक यू सो मच डॉक्टर साहब तव्हां सां कचेरी कयो इलाही सुठो लॻो ऐं मूंखे उमेदु आहे त जेके बि भाइर भेनरुनि कॉल कयूं तव्हांखे तव्हांजे सवालनि जा जवाब मिली विया हूंदा तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो डॉक्टर साहब ऐं मां इहो चाहींदसि त वेंदे वेंदे तव्हां कोई मैसेज अगरि ॾियो त। मुंहिंजो मैसेज सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि जे लाइ इहो आहे त जंहिंखे शुगर थी चुकी आहे उहे त वीचारा प्रॉब्लम में आहिनि जी जी पर असां पंहिंजे भाउरनि खे दोस्तनि खे फैमिली मेंबर्स खे बचाए सघूं था जेकॾहिं असां कुझु शयुनि ते अमल कयूं पंहिंजे वज़न ते कंट्रोल रखियूं सही मुर्गन ग़िज़ा खे असां छॾे करे सब्जियुनि जो इस्तेमालु कयूं सही पंधु हलूं ऐं मोबाइल जो इस्तेमालु घटि करे नॉर्मल करे ऐं कंहिं दोस्तनि खां वञी उते तव्हांजी ख़ैर ख़बर वठूं बजाए के फ़ोन ते सही त असां इन्हनि बीमारियुनि खां बची सघूं। ठीकु आहे थैंक यू सो मच डॉक्टर साहब बिल्कुलु तव्हां डॉक्टर साहब सां गॾु कचेरी कई ऐं तव्हांखे इलाहियुनि शयुनि जी ख़बर पई त हींअर जेको आहे वक़्तु थियो आहे ब्रेक जो ऐं डॉक्टर साहब खे तव्हां ॾिना इजाज़त मूंखे न डॉक्टर साहब खे ऐं ब्रेक खां पोइ असांखे हिकु ॿियो जेको आहे गेस्ट जॉइन कंदो उन सां कचेरी कंदासीं सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं जीअं त मां तव्हांखे ब्रेक खां पहिरियां अची हुयो त असांखे हिकु ॿियो गेस्ट जॉइन कंदो ब्रेक खां पोइ त बिल्कुलु हुननि असांखे जॉइन करे वरितो आहे माशाल्लाह 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 मां हुननि जे बारे में तव्हांखे छा ॿुधायां अॼु कोई तक़रीबन 12-14 सालनि खां पोइ उन्हनि सां मुलाक़ात थी आहे काफ़ी पहिरियां जेको आहे हिकु ॿिए चैनल ते मां उन्हनि सां तमामु घणो कमु कयो आहे ॾाढा सुठा कुलीग आहिनि ऐं माशाल्लाह सां होस्टिंग ॾाढी सुठी कई आहे उन्हनि एक्टर ॾाढा सुठा आहिनि मॉडल ॾाढा सुठा आहिनि ऐं मां इहो बि चई सघां थी त बिल्कुलु फादर बि सुठा हूंदा हस्बैंड बि सुठा हूंदा ऐं उन टाइम जेको आहे मूंखे इहा ख़बर हुई जंहिं टाइम मां कमु छॾियां पई ऐं मूंखे इहा ख़बर पई हुई त उन्हनि जी शादी थियण वारी आहे इन्हनि जी शादी में असां वञी न सघिया हुआसीं पर ज़ाहिर आहे मुबारकबाद अॼु ॾींदमि मां उन्हनि खे 14 सालनि खां पोइ त असांखे हिते जेको जॉइन कयो आहे आफ़ताब मलिक द वन एंड ओनली उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम आफ़ताब ऐं तव्हांखे शादी जी मुबारकूं ॿारनि जी मुबारकूं। शादी ते छो भला एतिरो ज़ोर शादी ते इन करे ज़ोर हुयो जो उन टाइम मूंखे यादि आहे तव्हां दावतूं पिया ॾियो सभिनीनि खे कार्ड्स पिया विरहायो ऐं मां न अची सघी असांजी शादी में त इन जे करे ॾुख रहिजी वियो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो ख़ैर ख़ैरियत सां आहियो? तव्हां ॿुधायो ठीकु आहे तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह काफ़ी ॾींहनि खां पोइ मुलाक़ात थी आहे साल ॾींहं न साल काफ़ी साल थी विया आहिनि 14 साल सही चओ पिया बिल्कुलु 12-14 साल अंदाज़न एतिरो ई टाइम थी वियो हूंदो
ऐं ॿियो छा थी रहियो आहे आफ्ताब माशाल्लाह सां तव्हां एडवोकेट बि आहियो बिल्कुल। ऐं उन टाइम मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजी प्रैक्टिस वग़ैरह कुझु हलंदी हुई या बस उन तव्हां महिल लॉ स्टडी पढ़ो हले पिया उन पई टाइम स्टडी हले पई उन खां पोइ जॾहिं जेको आहे कंप्लीट थी वई स्टडी पोइ वरी एडवोकेसी में अची वियासीं हाणे माशाल्लाह सही। एडवोकेसी में उते ई बस माशाल्लाह ज़बरदस्त तरीक़े माशाल्लाह सां। या त सुठी ॻाल्हि आहे पर तव्हांजो जेकॾहिं एम हिकिड़ो हुयो त फ्यूचर जेको तव्हांजो माशाल्लाह एडवोकेट थियणो हुयो तव्हांखे लॉ तव्हां कयो पिया त पोइ हीअ जेका मीडिया वारी फील्ड जेका तव्हां चूज़ कई ॿई ॾुखियूं फील्ड आहिनि ही बि फुल टाइम जॉब हुई ऐं असां पूरी राति शूट कंदा हुआसीं यादि आहे तव्हांखे त असां काफ़ी जेको आहे प्रोजेक्ट कयासीं हिकु टेलीफिल्म बि हुई तव्हां सां बिल्कुलु जेको आहे, टेलीफिल्म गॾु कईसीं उहा कईसीं हिकिड़ी, ऐं उन खां अलावा जेको आहे काफ़ी सॉन्ग्स वग़ैरह बि हुया हा। अच्छा इहा ॻाल्हि ईअं त इंसानु कॾहिं सोचींदो कुझु आहे ऐं थींदो कुझु आहे ऐं इहो हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो इंसानु मूंखे बचपन खां इहो न हुयो त कॾहिं बि मां को मीडिया में ईंदुसि सही पोइ स्टडी त मुंहिंजी हले पई स्टडी खां पोइ जॾहिं मां हिते कराची में LLB में जेको आहे दाख़िला वरिती हुअसि उन खां पोइ अचानक जेको आहे मूंखे ऑफर थी माना सडनली हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो हुई KTN जी ॻाल्हि आहे फर्स्ट में जेको आहे 2004 जी ॻाल्हि आहे 2004 में जॾहिं मां कॉलेज में वेंदो हुउसि पोइ हिते हिकिड़ो दोस्त हुयो ऐं इम्तियाज़ जलबाणी हिते पोइ उन सां मिलण आयासीं पोइ वरी हिते अधी माइन हूंदी उन ॾिठो ऐं पोइ उन्हनि चयो त जेको आहे तव्हां मॉडलिंग छो था कयो त पोइ वरी हितां वरी मां जो नंबर मूंखां वठी छॾियो वरी पोइ हिकिड़ो गानो आयो वरी मॉडलिंग शुरू कई वरी पोइ मुमताज़ कंदर साहिबु असांजो दोस्त तमामु प्यारो वरी उन जेको आहे ड्रामाज़ में जेको कयो पोइ ज़हीर मीर जत वारा सभु असांजा जेके हुया दोस्त हिननि पोइ असांखे उन महिल इनकरेज कयो ऐं माशाल्लाह असां हिन में इन थी वियासीं पोइ अल्लाह ताला रस्ता खोलिया ऐं सुठे नमूने पर हिकिड़ी ॻाल्हि हुई त मां स्टडी दौरान ऐं उन टाइम कॾहिं बि इहो मां न चयो त माना मीडिया खे जेको आहे फॉरवर्ड जे लाइ जेको आहे मूंखे वठिणो आहे पर मुंहिंजो एम इहो हो त न एडवोकेसी करणी आहे अॻिते हली करे हिकिड़ो जेको एम हुयो लाइफ जो उहो बाय प्रोफेशन मूंखे एडवोकेट थियणो पोइ शुक्र अलहमदुलिल्लाह उन वक़्तु जॾहिं हक़ीक़त मीडिया छॾण बि ॾाढी ॾुखी ॻाल्हि हुई ऐं अल्लाह ताला एतिरी इज़त ॾिनी एतिरो फेम मिलियो उन वक़्तु रूश ते वियासीं ऐं उन वक़्तु जॾहिं छॾियूं पिया दिलि न चए पई पर पोइ बि जेको आहे हिकिड़ो एम हुयो पर पोइ अल्लाह ताला मदद कई ऐं तमामु सुठे नमूने सां हिन वक़्तु ऐं हिन फील्ड में मां ॾाढो ख़ुशि आहियां एडवोकेसी में माशाल्लाह माशाल्लाह अच्छा तव्हां होस्टिंग बि तमामु घणी कई आहे मुंहिंजे ख़्याल सां इलाही टाइम तव्हां कई आहे होस्टिंग मूंखे यादि अचे थो त तक़रीबन 8 years 8 साल कंटिन्यू ऐं लाइव कंदा हुआ लाइव ऐं फर्स्ट में हक़ीक़त आहे पहिरियों त इंसानु जॾहिं कोई बि माउ जे पेटां त न सिखी ईंदो आहे पहिरियां जॾहिं स्टार्ट में थोरी घणी थींदी पोइ मरूम GM जेको आहे पंहिंजो हूंदो गुलाम मुस्तफ़ा साहिबु जेको असांजो कैमरामैन रहिया ज़बरदस्त जेको आहे गुलाम मुर्तज़ा गुलाम मुस्तफ़ा ॿई भाइर हूंदा पोइ उन्हनि ॾाढी हेल्प कई उन वक़्तु ऐं उन्हनि जॾहिं जेको आहे होस्टिंग में मुंहिंजी इनकरेज करे ऐं मूंखे जॾहिं ताहिर भाई वारा हुया ॿिया दोस्त हुया सभु पोइ उन्हनि जॾहिं जेको आहे मूंखे जॾहिं मां आस्ते आस्ते फ्लुएंसी करे अची वई पोइ उन खां पोइ जॾहिं लाइव कंदो हुउसि न लाइव में एॾो ज़बरदस्त मज़ो ईंदो पोइ दिलि कॾहिं बि न चयो त कॾहिं को रिकॉर्डिंग जेको आहे उहा थिए ऐं उन में अचे माना दोस्तनि जी वॾी महिरबानी सही माशाल्लाह ज़बरदस्त ऐं तव्हांजी फैन फॉलोइंग बि उन टाइम तमामु घणी उमेद आहे हींअर बि उहा ई हूंदी तव्हांजी फैन फॉलोइंग अलाए हींअर कमु कयो पिया अलाए न हींअर न बसि हाणे बिल्कुलु नथो मिले हक़ीक़त हाणे मां टाइम ईअं कढी आयो आहियां ऑफिस में भॼंदो आहे ज़हीर बाजू कालियूं मुखालत कनि पियो अचो मां ठीकु आहे ऐं न त हूअं टाइम त सवेर अचिणो पर थोरी देरि बि थी वई ऐं कोई कॾहिं तव्हांखे ईअं थियो तव्हांजो कोई फैन हुजे ऐं उहो तव्हांजो क्लाइंट हुजे बिल्कुलु काफ़ी ईंदा आहिनि कोर्ट में मिलंदा आहिनि पोइ उहे अची करे केस जेको आहे अच्छा मुंहिंजी वरी हिकिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजी वरी शुक्र अलहमदुलिल्लाह अल्लाह जी इहा महिरबानी आहे मूंखे त का ताक़त न आहे त मुंहिंजी एडवोकेसी वकालत हिकिड़ी फेयर रही आहे तमामु सुठे नमूने सां मुंहिंजो इहो टारगेट कॾहिं न रहियो आहे त मां वञी करे ऐं जेको आहे मां पैसा कमायां ऐं बसि मां जेको आहे बसि एतिरो कमायां एतिरी उरूज ते पुॼां मुंहिंजो हिकिड़ो जेको आहे माइंड सेट आहे जेको मुंहिंजो हिकिड़ो माना हिकिड़े हर माण्हू जी हिकिड़ी अंदरि वियन हूंदो आहे मुंहिंजो हिकिड़ो वियन मुंहिंजो माइंड आहे त रोज़ी ऐं इज़त उहा अल्लाह ताला जी उहा अल्लाह ताला मूंखे पहिरियां बि शुक्र अलहमदुलिल्लाह मीडिया में बि काफ़ी ॾिनी ऐं एडवोकेसी में बि अल्लाह ताला एतिरी इज़त ॾिनी आहे शुक्र अलहमदुलिल्लाह मां शायदि इन जे लाइक़ु न हुयुसि ऐं उन खां पोइ हाणे मुंहिंजो इहो टारगेट हूंदो आहे कंहिंजे लाइ मां सुठो कयां कंहिंजे लाइ भलो कयां कहिड़ा बि क्लाइंट ईंदा आहिनि चाहे उन्हनि में जेके अमीर ईंदा आहिनि ग़रीब ईंदा आहिनि ठीकु आहे मां पंहिंजी सर्विस ॾींदो आहियां त उन जी जेको रिम्यूनरेशन आहिनि मां पंहिंजो वठंदो आहियां फ़ी पर इहो हूंदो आहे त पोइ माण्हू ॾिसी करे वरी उन खां अलावा जेको आहे त मुंहिंजो इहो थींदो आहे त कंहिंजे लाइ भलाई थिए मुंहिंजे तां
ऐं ग़लति केस मां न खणंदो आहियां। सुठी शुक्र ॻाल्हि अल्हम्दुलिल्लाह। आहे, सुठी ॻाल्हि को बि जेको आहे कंहिंसां नाजाइज़ी थिए या कंहिंजो को हक़ कोई माना खाई करे अचे या को कंहिंसां जेको आहे कंहिंजो कोई मर्डर करे थो या कोई डकैती करे थो ऐं मूंखे चए अची बचाए त पोइ मां उहा शइ उहे केसिस जेको आहे डील न कंदो सुठी आहियां। ॻाल्हि आहे, सुठी हुन में इहो आहे त मुंहिंजो इहो पंहिंजो हिकिड़ो माइंड ठहियलु आहे, मुंहिंजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला ते भरोसो आहे त मूंखे इज़त अल्लाह ताला ॾिनी आहे माशाल्लाह। ऐं घणो कुझु ॾिनो आहे मालिक। माशाल्लाह। त घणो करे जेके तव्हां केसिस वठंदा आहियो उहे कहिड़े टाइप जा हूंदा आहिनि, कहिड़ा केसिस हूंदा आहिनि, कहिड़ा केसिस वठंदा उन में सिविल साइड ज़्यादा मुंहिंजी सिविल प्रैक्टिस ज़्यादा रही हूंदा आहिनि। आहे। अच्छा। सिविल साइड में जेको जाइदाद प्रॉपर्टीज़ जा केसिस नी उहे ज़्यादा। क्रिमिनल में बि जेको आहे मुंहिंजी पहिरियों स्टार्ट में हुयो शौक़ु काफ़ी जेको आहे क्रिमिनल में केस जेको आहे मां फाइट कया। हिन वक़्तु बि जेको मुंहिंजा एसोसिएट जूनियर आहिनि पोइ उन्हनि खे मां रेफर कंदो आहियां। पोइ उन में इहो आहे त मूंखे क्रिमिनल सां घटि लॻंदी आहे। छा लाइ जो उन में कंहिंजो जेको आहे को मर्डर थी वञे थो, कंहिंजी कंहिंसां जेको आहे का माना रेप थी वञे थो, कंहिंजो जेको आहे त माना हिकिड़े क़िस्म जो चोरी थी वञे थी, डकैती थिए थी, पोइ उन्हनि जी वकालत करणु जेको आहे मुंहिंजी दिलि करे न चवंदी आहे त मां उन्हनि जेको आहे मुल्ज़िमनि जी कयां। हा, बाक़ी कंप्लेनेंट साइड अगरि कोई अचे थो जेके जंहिंसां का नाजाइज़ी थिए थी, बेगुनाह आहिनि त पोइ उन्हनि जी जेको आहे मतिलबु तव्हां डाइवोर्सिस बि कराईंदा हूंदा। अच्छा, फैमिली तरफ फैमिली केसेस फैमिली केसेस अच्छा डाइवोर्सिस बि कराईंदा हूंदो पोइ त यकीन अच्छा किरण हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां रियली त स्टार्ट में जॾहिं मां वियुसि न मूं वटि डाइवोर्स जा एतिरा केस अची विया नंबर 1 ते अची वियुसि। पोइ मां सोचियुमि घणी तलाक़ूं करायूं पोइ तव्हां? न मुंहिंजो इहो उन महिल बि इहो टारगेट हूंदो त रिकंसिलिएशन थिए ऐं अगरि जेको आहे हस्बैंड ऐं वाइफ पाण में उहे पाण में ठही वञनि था त वेल एंड गुड। फर्स्ट प्रायोरिटी मां उनखे ॾींदुसि ऐं उन्हनि खे मां सम्झाईंदुसि त बाबा जेको ज़िंदगी आहे ठीकु आहे, लाह चाढ़ ईंदा आहिनि, सफ़ा तव्हां पीक ते पहुची विया त पोइ ठीकु आहे, तव्हांखे पोइ जेको इस्लाम बि इजाज़त ॾे थो तव्हां सेपरेशन अख़्तियार कयो। अदरवाइज़ जेको आहे तव्हां न त पोइ पंहिंजो रिकंसिलिएशन कयो ॿारनि जे हिसाब सां। इन में वॾो लॉस जेको आहे न ॿारनि जी लाइफ ते वॾो पवंदो आहे। बिल्कुल सही था चओ, ॿार सफ़र कंदा आहिनि ऐं उहे माना हिकिड़े क़िस्म जो पीउ खां अलावा बि जेको आहे ॿार नथो रही सघे ऐं न उन जी परवरिश सही थी सघे थी ऐं माउ खां अलावा बि नथी थी सघे। ॿई ज़रूरी आहिनि। हा, सुठी ॻाल्हि आहे इहा त तव्हां उन्हनि जी काउंसलिंग कयो था ऐं उनखे इन्हनि शयुनि ते आमादा कयो था त तव्हां जेको आहे वरी सां पंहिंजे ॿार जे लाइ पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचो, पुराणियूं ॻाल्हियूं परते रखो। हिते कॉल वठंदासीं आफ्ताब, असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। ओ कॉल ड्रॉप थी वई मुंहिंजे ख़्याल सां, असां उन्हनि खे वेट करायो, जेके बि हुया असांखे ॿीहर कॉल कयो। अच्छा कॉल्स जो जेको आहे न मूंखे एॾो यादि ईंदो आहे इहो टाइम न। हा बिल्कुलु, तव्हांखे त एक्सपीरियंस कयो आहे इलाही। लाइव कॉल जीअं ईंदियूं बसि पोइ असां उन महिल खणंदा हुआसीं। बसि असांजो कॉल प्रोग्राम बि अहिड़ो हुयो, सिर्फ़ु कॉल्स ते जेको आहे उन्हनि जी डिमांड हूंदी ऐं कॉलर सां जेको लाइव ॻाल्हाइण जो रियली मां मिस कंदो आहियां उन्हनि शयुनि खे। तव्हांखे हाणे बि तव्हांजा फैंस त मिलंदा हूंदा खोड़ सारा? काफ़ी मिलंदा आहिनि। कोर्ट में इवन जेको आहे कॾहिं इंटीरियर में वेंदा आहियूं उते मिलंदा आहिनि, ॾाढी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। इहा बि हिकिड़ी अल्लाह ताला जी इज़त हुई तमामु, जेको अल्लाह ताला इज़त ॾिनी ऐं उन्हनि जो प्यार मोहबत। इवन हिन वक़्त ताईं काफ़ी जेके कॉलर आहिनि उहे कॾहिं कॾहिं मिलण बि ईंदा आहिनि मूंसां। अच्छा ज़बरदस्त। ऐं ॾाढो माना हिकिड़े क़िस्म जो उहो टाइम जेको आहे मिस कंदा आहियूं। हिकिड़ो टाइम इंसान जी ज़िंदगी हिकिड़ी साइकिल आहे न, साइकिल गुज़रे, साइकिल हिकिड़ी इंसान जी हले थी ज़िंदगी, उहा एज जे हिसाब सां हर शइ टाइम टू टाइम आहे। हाणे टाइम जे हिसाब सां हिकिड़ो टाइम जेको गुज़री चुको आहे, उहो टाइम जेको आहे जॾहिं यादि ईंदो आहे त पोइ माना उहा शइ जेको आहे माना मिस कंदो आहे। बिल्कुलु सही था चओ। असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम भाभी। वालेकुम सलाम जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? जी एजाज़ पियो ॻाल्हायां। जी भाउ, छा चवंदव? जी भाउ ॻाल्हायो। जी शाइरी ॿुधाइण थो चाहियां हिकिड़ी। जी शाइरी हा ॿुधायो। जी ॿुधायूं? ॿुधायो। जी हुस्न तुझे खुदा ने दिया। हेलो भाभी। जी भाउ। जी हुस्न तुझे खुदा ने दिया। बस हुस्न तुझे खुदा ने दिया भाउ, पूरी शाइरी त कयो। हाँ ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे तुझे खुदा ने दिया, अल्लाह के वास्ते इसको संभाल के रखना। पूरो मां कयांसि। जेकर जॾहिं बि कॉल्स कंदा कयो त प्लीज़ हाज़िर जवाबु रहंदा कयो ऐं तव्हांजो बि टाइम ज़ाहिर वेस्ट थो थिए, तव्हां कॉल बि मिलायो था। जेके बि शाइर आहिनि न उन्हनि खे शाबस आहे। बहरहाल हिकिड़ो इंसान जो शौक़ु आहे हर कंहिंजो। जेके शाइरी कंदा आहिनि न उहे वीचारा शाइरी करे पोइ हाणे शाइरी जेको आहे उहो कंहिंखे ॿुधाइनि त सही न। मूं वटि बि कॉल्स काफ़ी ईंदियूं न, पोइ हुन में जेको आहे चवंदा शाइरी ॿुधायूं कुझु ॻाए
ॻाईंदा जंहिंखे ॻाइण जो शौक़ु हूंदो पोइ शाइरी एॾी एॾी ॿुधाईंदा भाई कहिड़ा त काल अहिड़ा हूंदा पोइ मां चवंदुमि हाणे यार काल पूरी थी जाते हिकिड़ी ॿी कॉल वठंदासीं माजिद भाई आहिनि दादू मां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वदी किरण छा हाल आहे ख़ुशि आहियो तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह ठीक भा छा चवण चाहींदव अदा आफ़ताब सां थोरो इन ॻाल्हि ते अर्ज़ु हुयो त जेके एडवोकेट आहिनि को गरीब आहे को मज़लूम आहे का औरत बेवा आहे त उन्हनि खां ज़्यादा रक़म वरिती वञे थी जेके मतिलबु उन्हनि जी फीस आहे फीस खां ज़्यादा उन्हनि खां वठनि था इहो इन ते थोरो पुछणो हुयो ठीकु आहे भाउ ठीकु आहे थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अच्छा इहो ज़बरदस्त जेको आहे माजिद जेको आहे तमामु सुठो इहो सुवालु पुछियो ऐं हिकिड़ी ॻाल्हि त इहा अंडरस्टूड आहे त पंज आङुरियूं बराबरि न आहिनि हर फील्ड में ईअं आहे डॉक्टरी फील्ड हुजे तव्हांजी एडवोकेसी हुजे या इवन ॿी का बि फील्ड हुजे हाणे फ़ी जी ॻाल्हि आहे त फ़ी हिकिड़ो माण्हू जेकी एफोर्ड करे सघे थो अगरि वकील साहिबु जेको उन सां तइ करनि था काफ़ी अहिड़ा वकील ॿिया आहिनि ऐं असांजा ॿाहिरि आहिनि बहरहाल अलाह ताला उन्हनि खे हिदायत ॾिए त हू माना हिकिड़ी फ़ी तइ करे पोइ उन्हनि खां एक्स्ट्रा चार्जिस करे वठंदा आहिनि फलाणी शइ करणी आहे हे शइ करणी आहे त पोइ क्लाइंट जेको आहे या अॻियो जेको हिकिड़ो अॻ में बि हू जेको बि कोर्ट अचे थो त हू परेशानी में आहे पोइ वरी उन्हनि खे जेको आहे न हू जॾहिं करनि था त पोइ माण्हू जेके आहिनि उन्हनि खां ॾाढो डिसर्ट थियनि था इन हिसाब सां हिकिड़ो ॿियो जेके NGOs वग़ैरह अॼुकल्ह तमामु हिकिड़ी सुठी जेको आहे इहे एफर्ट्स आहिनि जेके NGOs वग़ैरह खुलियूं आहिनि उन्हनि में एडवोकेट आहिनि वकील आहिनि उहे उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट इवन गवर्नमेंट बि थी भाई अच्छा माशाल्लाह हाँ जॾहिं कोर्ट में को केस हले थो ऐं कोई अफोर्ड नथो करे सघे त पोइ हू जेको आहे कोर्ट के जज साहब के अप्रोच करे पंहिंजो कोई बि वकील जेको आहे वठी सघनि था पिया फ्री ऑफ कास्ट में सही हा इहो बि जेको आहे तमामु ज़बरदस्त या विस्ती ॻाल्हि आहे जावेद अंसारी भाई आहिनि असां सां गॾु कॉल ते हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी भा कीअं आहियो ठीकु आहियो दुआ अल्हम्दुलिल्लाह जी तव्हां ख़ुशि आहियो बाबा अल्हम्दुलिल्लाह जी भा हेलो हेलो जी जी भा छा चवंदव अॼु असांजो पुराणो आर्टिस्ट प्रोग्राम में महिमान थी आयो आहे असां हुनखे भलीकार चवंदा जी जी थैंक यू आफ्ताब मलिक सां ॻाल्हाईंदासीं जी जी ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा छा हाल आहे पर ख़ैर लॻा पिया आहिनि तव्हां ॿुधायो तबियत ठीकु आहे ख़ैर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान किथां पिया ॻाल्हायो भाउ सर मां स्टूडेंट कान थो ॻाल्हायां जावेद अंसारी थो ॻाल्हायां मां पाण उस्ताद आहियां अच्छा 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 वकालत जे बारे में तव्हांजा व्यूज़ ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी अच्छा थैंक यू सो मच थैंक यू पर उन खां वधीक मूंखे ख़ुशी करे थी जॾहिं तव्हां पंहिंजो आइडियल को वकील मूंखे ॿुधाईंदो माना को मां पंहिंजो पाकिस्तान जो जी जी अच्छा बिल्कुलु तव्हांजी इहो तव्हांजे सवाल जो असां जवाबु ॾियूं था पिया तव्हांजी वॾी महिरबानी कॉल कई आहे तव्हां असांखे थैंक यू थैंक यू बिल्कुलु बिल्कुलु थैंक यू थैंक यू अल्लाह हाफ़िज़ जी अच्छा ॻाल्हि इहा आहे त वाकई हक़ीक़त में एडवोकेसी वकालत जेको आहे न तमामु सुठी फील्ड आहे रियली डॉक्टरी हुजे या जेको आहे वकालत हुजे ईअं सम्झो त माना ॾिसो न वकील हिकिड़ो अल्लाह ताला जो नालो आहे ऐं तव्हां कंहिंजी अगरि वकालत फेयर तरीक़े सां कयो था हा फेयर वकालत तव्हां अगरि कयो था न पोइ तव्हांखे एतिरो मज़ो अचे थो रियली पोइ तव्हां इंजॉय बि कयो था पोइ तव्हांजा जेके आहिनि उहो पंहिंजो कॾहिं कॾहिं जेको आहे न माण्हू डिसर्ट बि थींदो आहे या कॾहिं किथे तव्हांखे रिलीफ न मिलंदो आहे पोइ बि तव्हां जेको आहे उन में अल्लाह ताला ईअं तव्हांखे जेको आहे रिलीफ ॾींदो तव्हांखे ख़बर ई न पवंदी आहे तव्हांखे तव्हांजो कमु थी वेंदो ऐं फेवरेट पर्सनैलिटी जेको एडवोकेसी में अगरि जेको आहे ॾिठी वञे त जेको अदे पुछियो मुंहिंजो फादर इन लॉ हुयो उहो माशाल्लाह जेको आहे दाऊद बलोच साहिबु जेको आहे उहो तमामु सुठो क्रिमिनल जो वॾो वकील हुयो उहो मुंहिंजो आइडियल पर्सनैलिटी ऐं उन खां अलावा एतिज़ाज़ हसन मूंखे हिन वक़्तु जेको आहे प्रेज़ेंट में हू त हाणे मरी चुको आहे मुंहिंजो फादर इन लॉ पर हाणे हिन वक़्तु जेको आहे एतिज़ाज़ हसन जेको आहे उहो मुंहिंजो फेवरेट पर्सन सही हलो ज़बरदस्त हिकु ॿी कॉल आहे असां वटि गुलशन हदीद मां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बेन याली मदद मौला अली मदद जी भा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो अंसार खुशू साहब सब ख़ैर लॻो पियो आहे असांजी आफ्ताब मलिक जा पुराणा ॻाल्हि आहियूं भाउ जा हलो सुठी ॻाल्हि आहे अॼु बि ॻाल्हायोसि अदा चाल वाला ख़ुशि आहियो सब ख़ैर लॻो पियो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो याली मदद मौला अली पाक मदद ख़ुशि आहियो सब ख़ैर लॻो पियो आहे असां तव्हांजा पुराणा ॻाल्हि आहियूं कॾहिं अचो चांहि पीअण न असांजी अच्छा बिल्कुलु बिल्कुलु ईंदासीं कॾहिं चांहि पीअण तव्हांजी लाज़मी जेको आहे हा हा भाउ मुंहिंजा जी भाउ ॿियो ख़ैर लॻो पियो
खाइण लॻो पियो आहे, तयारु लॻा पिया आहियूं। वॾी महिरबानी, तव्हां असांखे कॉल कई, यादि कयो पुराणो टाइम जेको असां बि गानो ॿुधाईंदमि। ॿुधायो ॿुधायो। ओ पखे वठण मुंहिंजा जाने दुल दमामन साईं दाते, दुल दमामन साईं दाते, चाचन मामन साईं दाते, तुंहिंजे दर ते जमरियो पाए, तोखे जीवन साथी बणाए, तुंहिंजे दर ते जमरियो पाए, तोखे वठण मुंहिंजा जाने दुल दमामन साईं दाते। वाह वाह वाह, जबरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो हिट थी वियो। बिल्कुलु हिकिड़े वरी उन कोर्ट ते गानो ठाहियो, चए त छाजा जेको आहे उहो पाण जेको हलंदासीं कोर्ट में शादी कंदासीं इन ई धुन ते कोर्ट में वीचारो बि ॾाढो जेको कमु ख़राबु लॻो पियो आहे। ज़बरदस्त। आफ्ताब, तव्हांजो हिकिड़ो टिपिकल स्टाइल हूंदो हुयो होस्टिंग करण जो, ॾाढो फेमस हूंदो हुयो उन टाइम। मां चाहींदसि त हिकिड़ो दफ़ो जेको आहे उहा तव्हां ॿीहर असांखे उहा एक्टिंग करे ॾेखारियो, उहो तव्हांजो हिकिड़ो नेचुरल हिकिड़ो जेको स्टाइल हूंदो हुयो न। अलाए हाणे थियल आहे रंगन भरी शाम खे तव्हां कीअं रिप्रेज़ेंट कंदव? रंगन भरी शाम, हा, उन में मां इंट्रो ॾींदो हुउसि न, इंट्रो जेको आहे पोइ उहो माना उन महिल त रटिजी वियो, हाणे मथां थी सघे तव्हां चओ मतिलबु तव्हां रंगन भरी शाम होस्ट था कयो, त तव्हां कीअं चवंदव? हेलो फ्रेंड, सिंध जे सुहिणे चैनल KTN मां रंगन भरी शाम में मां आहियां तव्हांजो होस्ट आफ्ताब मलिक, ऐं मूंसां गॾु आहे गेस्ट किरण अब्बासी। त पोइ असां कचहरी कंदासीं किरण अब्बासी सां, ऐं उन सां ढेर सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, ऐं तव्हां हिन प्रोग्राम में ॾिसंदव काफ़ी कॉलर्स ईंदा, ऐं कॉलर सां डिस्कस कंदासीं, ॾाढो मज़ो ईंदो। ऐं पोइ नाज़रीन, असां सां टच में रहो, असां सां गॾु आहे किरण अब्बासी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, जबरदस्त। अॼु बि मतिलबु तव्हांखे पंहिंजो उहो स्टाइल यादि आहे, ऐं जेकॾहिं हाणे तव्हांखे अगरि कोई मतिलबु होस्टिंग जो प्रोग्राम मिले या कोई डायरेक्टर तव्हांखे चवे त तव्हां कंदा? दरअसल ॻाल्हि इहा आहे त उहो टाइम जी ॻाल्हि आहे न, हाणे उहो बि मुंहिंजी फुल टाइम जॉब आहे। सही, फुल टाइम जॉब आहे। हाणे मां माना हिकिड़े क़िस्म जो अगरि उन्हनि खे क्लाइंट्स खे टाइम नथो ॾियां, या जेको आहे केसनि खे सही स्टडी नथो कयां, त प्रोसीडिंग सही न थींदी, इहा बि उन्हनि सां नाइंसाफ़ी थींदी। उनजे करे ज़ाहिर आहे हिते हे बाउंड थी वेंदा, हुते हो बाउंड थी वेंदा वेचारा। उनजे करे मां चवंदो आहियां न, जेको हिकिड़ी शइ सुठे तरीक़े सां हले। बाक़ी कॾहिं बि दोस्त चवंदा आहिनि कॾहिं गेस्ट करे कंहिं प्रोग्राम में, त पोइ मां अची वेंदो आहियां, पोइ उहा मुंहिंजी जेके आहे न हिकिड़ी जेके पोयों वारो जेको शौक़ु आहे न, उहो थोरो पूरो थी वेंदो। हलो ज़बरदस्त, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, अजी कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए भाउ? राफ़े मेमण पियो अर्ज़ कयां, हिंगोरजन मां। जी जी भाउ, छा चवंदव? अॼु अल्हम्दुलिल्लाह ॾाढो प्रोग्राम सुठे नमूने सां हले पियो। अदा आफ्ताब खे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी। पुराणा हीरोज़ ई हूंदा आहिनि। जी जी जी, ऐं यकीन कयो ॾाढी दिलि ख़ुशि थी। अलाह हुन खे अञा तरक़ी ॾे। आमीन आमीन। तव्हांजो बि प्रोग्राम इलाही टाइम कढी असां ॾिसंदा आहियूं, ॾाढो सुठो प्रोग्राम हलंदो आहे। थैंक यू थैंक यू। आफ्ताब भाउ जे लाइ ॿ लफ़्ज़ इहे चवंदुसि, गुनगुनाए ॿुधाईंदुसि। जी जी। तुझे याद ने जो वादियो हेड़ो, तुझे याद जो वादियो हेड़ो, जो हवाउन में भी विसे नथो, यार मुंहिंजो मूंसां मिले नथो। आफ्ताब गानो ॻाल्हि ते कई त शाइर असांखे शाइरी ॿुधाइनि, त असां ॻाइण असांखे गाना ॿुधाईंदासीं। थैंक यू भाउ, थैंक यू सो मच। ज़बरदस्त ज़बरदस्त, ठीकु आहे भाउ, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि आहे, हाणे हुन ॻाल्हायो, हुन चयो त जेको मां हिंगोर जा ॻाल्हायां थो, मूंखे जॾहिं कॉलर्स कॉल कंदा न, पूरे तक़रीबन जेको आहे होॾो त दुबई सऊदी खां त कॉल्स काफ़ी ईंदियूं, उहे असां घटि चवंदासीं, पंहिंजनि खे त हितां वारनि खे त टाइम मिले। त सिंध जो हिकु हिकु जेको आहे पंहिंजो शहर जो नालो, नंढनि शहरनि जा नाला बि मूंखे जेको आहे न रटिजी विया हुया। हा, हुन वक़्तु जेको आहे न बसि नालो ॿुधाईंदो त फिलाणो हिंगोर जा, हा फिलाणे एरिया में आहे, सखर जे भेरो आहे, त हेॾो ख़ैरपुर जे भरिसां, हेॾो लाड़काणे जे भरिसां, सभु जेके आहिनि। ज़ाहिर आहे एतिरे अरसे खां जॾहिं तव्हां होस्टिंग कयो था ऐं तव्हांजा रेगुलर कॉलर्स आहिनि, त पोइ ज़ाहिर आहे उहो त तव्हांखे यादगिरियूं थी वेंदियूं। अच्छा, थोरो फैमिली जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त माशाल्लाह तव्हांजा पेरेंट्स केतिरा सपोर्टिव रहिया तव्हांजे लाइ? ज़बरदस्त, रियली मुंहिंजो जेको आहे न, मुंहिंजे पेरेंट्स जेको आहे उन्हनि हर क़दम ते मुंहिंजो साथ ॾिनो, माशाल्लाह, ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वालिद साहब डॉक्टर, ऐं उन जेको आहे हिकिड़ो माना
एजुकेटेड माण्हू जीअं पंहिंजी औलाद जी परवरिश कंदो आहे उन्हनि ॾाढी सपोर्ट कई ऐं मीडिया में अचण जे लाइ हुन बिल्कुलु जेको आहे मुंहिंजी सपोर्ट न कई ऐं अपोज़ कयो ऐं उते मुंहिंजी अम्मी जेके आहे न उन सपोर्ट कई ऐं मूंखे जेको आहे रियली उन वक़्तु त एतिरा पैसा बि न हूंदा न पोइ अम्मी जेको आहे चोरी मूंखे कढी ॾींदी पैसा वठी जेको आहे वञी करे रिकॉर्डिंग करे बिना शक पोइ अम्मी ॾिसंदी त उनखे ख़ुशी थींदी ॾाढी बसि मां जी ख़्वाहिश हूंदी बहरहाल जेको अम्मी अबू जो तमामु साथ माशाअल्लाह ज़बरदस्त केतिरा भाउ भेण आहियो तव्हां 6 सिस्टर्स नी ऐं हिकिड़ो ब्रदर ॿियो माशाअल्लाह माशाअल्लाह त बाबा तव्हांजा एडवोकेट हुया न डॉक्टर हुया माशाअल्लाह पोइ तव्हां डॉक्टर न थियो बसि पोइ मुंहिंजो वरी काफ़ी पहिरियों स्टार्ट कई जेको आहे न डॉक्टरी जी तरफ़ न हुयो वालिद साहब डॉक्टर हुयो मुंहिंजो इहो टारगेट हो पहिरियां त मां चयुमि जेको आहे त को कंप्यूटर साइड जेको आहे वञिजे पर पोइ वरी जेको आहे मां चयुमि न जेको आहे एडवोकेसी जेको आहे मुंहिंजे लाइ जेको आहे आइडियल हुई हिकिड़ी बचपन खां मूंखे जेको आहे एडवोकेसी शौक़ु माशाअल्लाह ऐं ॿियो ब्रदर आहे उहो वरी इंजीनियर आहे माशाअल्लाह माशाअल्लाह पोइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह माना हिकिड़े घर में हिकिड़ो डॉक्टर ऐं वकील लाज़मी हुजे हिन दौर ज़रूरी आहे असां सां गॾु कॉल आहे चकवाल मां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी सारा खुश आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक कैसे अमीर सुनो ॻाल्हायां फ्रॉम चकवाल जी जी भा खुश आहियो भेण जी जी अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम तव्हांजो ज़बरदस्त हले ॾिसंदा आहियूं डेली थैंक यू अदा छा कंदा आहियो तव्हां बस सरकारी नौकरी आहे अच्छा माशाअल्लाह माशाअल्लाह जी सिंध में तव्हांजो किथां खां वास्तो आहे खैरपुर में रस खां अच्छा माशाअल्लाह सही 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 ठीक आहे हरी में वासो ठीक ठीक आपका भाई ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा चाल वाला खुश आहियो खैरियत आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो खुश आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा लख एहसान तव्हां ॿारनि जी दुआऊं आहिनि बस प्रोग्राम में तव्हां ॾिठो काल्ह जे भाउ सां ॻाल्हायूं हाल वाल वठूं थैंक यू सो मच थैंक यू असांखे यादि अचे थो काफ़ी जेको आहे दोस्त पहिरियां कॉल कंदा हाणे बि माना हिकिड़े क़िस्म जो पोइ मूंखे यादि अचे थो त तक़रीबन उहे दोस्त कॉल करनि था जेके पहिरियां मूंखे ॾिसंदा प्रोग्राम मुंहिंजो बिल्कुलु सर बिल्कुलु तव्हां थैंक यू सो मच खुश आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो तबियत सही आहे हेलो आई करणी महिरबानी तव्हांजो तव्हांजो मोहबतूं अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे थैंक यू सो मच थैंक यू अदा थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अच्छा माशाअल्लाह ॿार केतिरा आहिनि बन्याणी ॿ पुट आहिनि माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त हाणे जेका न एज वॾी चढ़ी हाणे तॾहिं चवां थो न हाणे उहे प्रोग्राम असांखे थींदा आहिनि हा सही ॻाल्हि आहे त माशाअल्लाह मतिलबु तव्हांजो छा इरादो आहे त तव्हांजा ॿार बि जेको आहे बिल्कुलु ॿार ते मुंहिंजो इहो फोकस इहो ई आहे त जेको हर माण्हू जो फोकस हूंदो आहे त ॿारनि खे हिकिड़ी सुठी तालीम ॾिजे ॿारनि खे जेको आहे सुठी स्टेज ते जेको आहे माण्हू हर वालदेन जो ख़्वाबु हूंदो आहे त ॾिसणु चाहींदा आहिनि ऐं मुंहिंजो आहे ख़्वाबु त मां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे न सुठी तालीम ॾियां ऐं मुंहिंजी फील्ड में एडवोकेसी में मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो जेको आइडियो आहे त मुंहिंजियूं जेके न्याणियूं आहिनि उन्हनि मां जेको आहे न हिकु या ॿई जेके आहिनि हिन फील्ड खे अडॉप्ट कनि सुठी ॻाल्हि सही माशाअल्लाह सुठी सोच आहे ऐं या जेको आहे पोइ वरी अगरि पुट आहिनि उहे वरी अगरि ॿी कंहिं डॉक्टरी में फील्ड में वञनि था या ॿी कंहिं फील्ड में वञणु चाहिनि था उहे भला शक वञनि हर कंहिंजी वरी पंहिंजी विश आहे डिज़ायर आहे उहो अगरि पंहिंजी डिज़ायर जेको आहे उहे चवंदा पंहिंजी कंहिं बि फील्ड में वञण जे लाइ उनखे पोइ रोकबो बि न बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक जी फिदा भा तव्हां कीअं आहियो खैर अल्लाह जी महिरबानी ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे जी जी अल्हम्दुलिल्लाह हफ़्ता बाद तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर हफ़्ता बाद बिल्कुलु ठीकु भाउ तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह हफ़्ता बाद फिदा हुसैन कंदकोट खां ॻाल्हायां थो गुलशेर माला नूरानी मस्जिद सां तव्हांजो पुराणो घर हूंदो बिल्कुलु 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 कीअं आहियो ठीकु आहियो फिदा भाउ तबियत सही आहे कंदकोट ठीकु लॻो वियो आहे हा माशाअल्लाह कंदकोट में मौज ई मौज अल्लाह जी महिरबानी तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु मूंखे यादि अची वियो जेको असां बाक़ाइदगी ईंदा हुआसीं मस्जिद में तव्हांजा पोइ जेके घर हूंदा असां हुते वेंदा हुआसीं कचहरियूं कंदा हुआसीं बिल्कुलु बिल्कुलु कचहरी कंदा एलिमेंटरी स्कूल पीसी स्कूल में गॾु पढ़ंदा हुआसीं बिल्कुलु बिल्कुलु वॾी महिरबानी भाउ यादि कयो असांखे कॾहिं कंदकोट सर चकर हणो न महिरबानी कयो न कंदकोट ते बसि हिते हाणे हिते मलीर खां हिते वेझो आहे पंहिंजो KTN ऑफिस हिते बि जेको आहे वॾी मुश्किल सां आयो आहे वरी हेॾे टाइम मिलियो त पोइ इंशाल्लाह वरी अचिबो कॾहिं अच्छा ॿियो सर ख़ैर आहे ख़ुशि आहियो न बिल्कुलु तव्हां ॿुधायो ठीकु आहियो न भाउ थैंक यू अदा थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ थैंक यू सो मच आफ्ताब तव्हां आयो ऐं तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो असांखे ख़बर आहे त तव्हां बिज़ी रहो था तव्हां वटि केसिस बि मसइला आहिनि तव्हां पंहिंजो ऑफिस छॾे हींअर हिते आया आहियो
पर वरी मां तव्हांखे पूरी टीम जी तरफ़ां थैंक यू चवंदसि तव्हां एतिरो टाइम बि असांखे बिल्कुलु इहा मोहबत आहे तव्हांजी ज़हीर भाउ जी जेका मोहबत हूंदी आहे असां कॾहिं वरी जॾहिं ईंदी आहे त पोइ ना कंदा चवंदा न न इनशाला ज़िंदगी रही त ॿीहर तव्हांखे जेको आहे हिकिड़ो दफ़ो घुराईंदासीं हिकिड़ो दफ़ो न इनशाला हर हर घुराईंदासीं पर अॼु तव्हां सां ॾाढी लिमिटेड कचेरी रही छो जो सुवाल इलाही हुया पर वक़्तु घटि आहे मां चाहींदसि त कोई मैसेज तव्हां ॾींदा बिल्कुलु मैसेज मुंहिंजो इहो आहे त इंसान ज़िंदगी में जेको आहे हिकिड़ो पंहिंजो मक़सदु ठाहे छॾे त मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो एम मक़सदु छा आहे ऐं पॉज़िटिव मक़सदु हुजे ज़िंदगी जो हर माण्हू जेको बि आहे न ॾिसो हर माण्हू चवंदो आहे त मां कामयाबु थियां हर माण्हू चवंदो आहे कामयाबियुनि जी बुलंदियुनि खे मां जेको आहे छुआं वञी करे पोइ उनजे लाइ हिकु त सभिनि खां पहिरियां जेको आहे इंसान में नेक नियती हुजे ऐं उहो जेको टारगेट अचीव करणु चाहे थो उन में फेयरनेस हुजे ऐं कॾहिं बि जेको आहे उन में ग़लति इरादा रखंदो अलाह ताला कॾहिं बि कामयाबु न रखंदो कंदो जॾहिं उनजी नियत साफ़ हूंदी न त मां अॻिते वञी करे जेको आहे कंहिंजे लाइ फ़ाइदो कंदुसि ऐं हर फील्ड में कामयाबु थियण जे लाइ जेको आहे ॿिए जे लाइ जेको आहे माना फ़ाइदो ई अगरि कबो त पोइ उहो इंसानु जेको आराम सां कामयाबु थींदो आहे पोइ कामयाबी जेको आहे हमेशह इंसान जी जेको आहे उहा सचाई ईमानदारी में आहे ईमानदारी ऐं सचाई रखे इंसानु कामयाबी ठीकु आहे थैंक यू सो मच आफ्ताब जी व्यूअर्स त गाला खाइणु बिल्कुलु बि न विसारिजो छो जो मेरे देश का बिस्किट गाला ऐं वेजिटेबल्स बि ज़रूरु खाइजो विदाउट शुगर आहिनि ऐं फाइबर वारा बि आहिनि त ज़रूरु ट्राई कजो मूंखे ॾींदा इजाज़त इनशाला सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़